असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक्त मिली सघनि। पंहिंजी राय खां आगाह कंदा। व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, सैयद सादात, मुझे मदीने वारे मीर जा आशिक़ ग़ुलामो, तव्हां सभिनी खे दिल चवे थी त मुबारक ॾियां जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात अज तव्हां असांखे हिकु अहिड़ी सुहिणी महफ़िल मुनाक़िद करण जी, उन में अचण जी ऐं वेहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। जंहिं महफ़िल में अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत, मुझे महबूब जो दुरूद हलंदो त जिथे किथे आहे, पर अजो एक मुकाम जे अंदर एक अल्लाह जे महबूब जे बचड़े सैयद छतल शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार जे भर में वेही करे पाण के अल्लाह ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। इंशाअल्लाह ताला पहिरा 5 मिनट तव्हां खे परखींदुसि, उन खां पोइ मां पंहिंजो मौज़ू चॉइस कंदुसि त तव्हांखे छा ॿुधायां। हिते मुर्शिदनि जी निगाह, मदीने वारे जो करम आहे, समुंड भरियल आहे, पर कुछ मिनट तव्हां खे परखींदुसि, ॾिसां त तव्हांजी तबीयत में छा आहे, ख़बर पइजी वेंदी। ऐं इंशाअल्लाह तव्हांखे उहे ॻाल्हियूं ॿुधाइबियूं जेके ॿुधण सां दिलि ठरी पवंदी ऐं वाग मदीने वरी पवंदी। लतीफ़ सरकार जो हिक जे बजाय 2 शेर पढ़ा, ॾिसां त ॿी ॻाल्हि ॿुधो, मां उन्हनि मौलवियुनि मां न आहियां जेके चवां त तो सुभान अल्लाह न चयो, तो न चयो, तो न चयो, उन्हनि मां न आहियां, पर उन्हनि मां जेके चाहींदा आहिनि त हिक हिक खे ॻाल्हि सम्झ में अचे। जेसिताईं ॻाल्हि सम्झ में न ईंदी तेसिताईं मुआमिलो हल न थींदो। जॾहिं न सम्झ में अची वेंदी आहे, जेको अंदरों आवाज़ निकिरंदो आहे न, उन आवाज़ जो मंज़र ई निरालो हूंदो आहे, उन आवाज़ जो अंदाज़ ई निरालो हूंदो आहे, उन आवाज़ जी ईअं चवां त मंज़िल ई निराली हूंदी आहे। पोइ ज़रूरी नाहे त उहो आवाज़ रड़ करे चवीं या दिल जो दिल में चवीं, छो त अल्लाह फरमाए थो व असिर्रू क़ौलकुम अविजहरू बिही, ॾाढिया ॻाल्हाई या होरियां ॻाल्हाई, इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर।
उहो ॿुधंदड़ रड़ियूं करी तॾहिं बि ॿुधंदड़ दिल जो दिल में फरियाद करी तॾहिं बि ॿुधंदड़ आहे पर हू ॾिसंदड़ बि आहे हू ॿुधंदो बि आहे ॾिसंदो बि आहे त तूं जेका दाह करी थो रुगी माण्हुनि खे थो ॿोकड़ करे ॾेखारी या हक़ीक़त में वाकई कुझु मालिकनि सां बि को कनेक्शन ॻंढियो वेठो आहीं। लतीफ़ सरकार जे हिन शेर सां हिन महफ़िल जो आगाज़ नाबूदीअ ने नाबूदीअ ने अब्द खे आला कयो नाबूदीअ ने अब्द खे आला कयो मूरत में मख्फी थिया सूरत पिण से मूरत में मख्फी थिया सूरत पिण से कया हित के ही गाल पिरिया संदे पार जी जन समझो तन समझो हू पिण कोन्हे हिनरिय हू पिण कोन्हे हिनरिय ही उन हुना धार ही पिण कोन हू पिण कोन्हे हिनरिय ही उन हुना धार अल इंसानु सिर्जुन व अना सिर्रुहु ई परूड़िज पचार कंदा व्या तवार आलिम आरिफ अहिड़ी मौजू ॿुधाए छॾियुमि तव्हांखे अल्लाह जे पाक क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत कयमि उनखे भी खोलींदुसि बार बार ज़हन में तो अचे त हिन चरे मालिक ॾिने ऐं ॿियो हाफ़िज़ साहब आयो हो हाफ़िज़ गुल मोहम्मद काथे नज़र नथो अचे हाफ़िज़ गुल मोहम्मद नक्शबंदी मस्जिद में प्रोग्राम वठी खणी बाह में हथ विधो हिकिड़ो वाइदो कर कहिड़ो वाइदो चयो वाइदो कर कहिड़ो वाइदो हा कर अदा हा चयो असांखे ही मौज़ू ॿुधाईंदे हाणे उन्हनि जे मौज़ूअ खे वठां या पंहिंजे खे वठां तव्हां ॿुधायो ठीकु आहे हाणे 2 मिंट पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि सीरियस थी सम्झो वेठा काथे हो चओ मुक़ाम में काथे वेठा आहियूं मुक़ाम में असां तव्हांजो ईमान आहे जंहिं जॻह ते अल्लाह जे क़ुरान करीम जी तिलावत थींदी आहे उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो जिथे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद जी तवार थींदी आहे उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे अञा बि जेकॾहिं मूंखे चवण ॾियो सूफ़ी थी करे मूंखे चवण ॾियो त ख़ुदा जो क़ुरान त घणनि हंधि पढ़बो आहे लेकिन जिते जिते क़ुरान पढ़बो आहे उते ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल न थींदो आहे तवजह कयो जिते जिते क़ुरान पढ़बो आहे उते उते ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल न थींदो आहे हा वरी जिते जिते क़ुरान पढ़बो आहे उते उते ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे ॿई ॻाल्हियूं गॾे वियुसि चओ त सम्झायां जीअं ॿुधो अथव न हिकिड़ो निकाह करणु वाजिबु हिकिड़ो निकाह न करणु वाजिबु हिकिड़ो निकाह करणु सुन्नत निकाह हिकिड़ो ई आहे अंदाज़ 3 आहिनि शादी करणी आहे वाजिबु अथई कर शादी करणी न कर वाजिबु अथई त न कर शादी करणी अथई सुन्नत अथई त कर हाणे इहे ॻाल्हियूं घणियूं थी वेंदियूं खोलियां त क़ुरान पढ़ियो वेंदो आहे पर नुज़ूल रहमत जो न थींदो आहे कहिड़ी जॻह ते चओ जंहिं जॻह ते नान मुस्लिम अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदो आहे ख़ुदा खे मञींदो नाहे मुस्तफ़ा खे मञींदो नाहे पर हू क़ुरान पढ़ंदो आहे छो पढ़ंदो आहे उनखे ख़बर आहे त हिन क़ुरान में जेके राज़ आहिनि उहे ॾाढा सचा आहिनि
उनके खबर है न कुरान में जेके राज आहिनि उहे ॾाढा सच्चा आहिनि। उहो कुरान पढ़ंदो आहे, उन मां राज कढंदो आहे। उहो पंहिंजी परूड़ हासिल ज़रूर कंदो आहे, उन में खोज ज़रूर लॻाईंदो आहे। पोइ जेको जेका खोज लॻाईंदो आहे उनखे उहा मिलंदी आहे। हो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मिसाल तौर ते उन पढ़ियो 15 पारो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। महबूब जो सफ़र पढ़ी उन जे ज़हन में आयो त इंसान में एतरी ताक़त आहे, इंसान परवाज़ करे सके थो। हुन कुरान खे सच समझी करे खुदा खे छॾियो, मुस्तफ़ा खे छॾियो। हुन पंहिंजी अकुल जी दौड़ शुरू कई। रब चयुसि अकुल त पंहिंजे जी दौड़ शुरू कई अथई, पर छाहे त तो जेको सहारो वरितो आहे उहो वरितो आहे मुंहिंजे कुरान जो। रुगी कुरान जो सहारो वरितो अथई, इन करे बि एतिरो अकुल ॾेई थो जो तूं जहाज़ ठाहिण में कामयाबु थी वेंदे, राकेट ठाहिण में कामयाबु थी वेंदे, सयारो ठाहिण में कामयाबु थी वेंदे, वॾा वॾा परवाज़ करे चंड जे वेझो पहुचण ताईं वेंदे। छो त रुगी कुरान जो सहारो वरितई। पर जे कुरान जे प्यारे महबूब जो सहारो वठी त ज़मीन ते वेही तोखे अर्शनि जा सैर कराया। रुगी कुरान जो सहारो वरती, इन करे जेस ताईं तूं वे तेस ताईं दीदार कई। पर जे कुरान खे आॾो रखी ऐं कुरान वारे जो सहारो वठी है त पोइ तुंहिंजा पेर फर्श ते हुजनि, मां रब तोखे दीदार अर्शन जा कराए छॾिया। उम्मीद आहे ॻाल्हि सम्झ में अचे वई हूंदी त कुरान पढ़ियो जगह जगह ते। कुरान जी माना चाहे कुरान क़रर पूरी दुनिया में जेतिरा भी किताब आहिनि उन्हनि सभिनी खां वधीक काइनात जे अंदरि अगरि का पढ़जण वारी शइ आहे त हो रब जो सुहिणो कुरान। मगर अल्लाह जो कुरान पढ़ियो त हर जगह ते वेंदो आहे, पर रहमत खुदा जी हर जगह ते चो रहमत खुदा जी हर जगह ते न वसंदी आहे। छो त कुरान आहे अल्लाह जो कलाम। जंहिं सिर्फ़ अल्लाह जो कलाम समझी पढ़ियो, सिर्फ़ अल्लाह जो कलाम समझी पढ़ियो, उनखे कुछ न मिलियो। जंहिं कुरान खे अल्लाह जो कलाम ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान समझी पढ़ियो, उनखे सभु कुछ मिली वियो। नान मुस्लिम कुरान पढ़ंदो आहे उन जे मथां नुज़ूल रहमत न थींदी आहे, पर जॾहिं मुस्लमान रुगी कुरान जो इरादो कंदो आहे त रहमत जो नुज़ूल शुरू थी वेंदो आहे। इरादो कंदो आहे अल्लाह जे कुरान जो त मां तिलावत कयां, उथंदो आहे, उथण सां रहमत नुज़ूल इलाही शुरू थियो। वुज़ू कई खुदा जी रहमत शुरू, पंधड़ो कई खुदा जी रहमत शुरू। अचे वेही सैयद सोणे छतल शाह जे दरबार में वेही पिड़ ते पट ते वेही करे घर छॾे कम छॾे अचे रब जो कुरान ॿुधई। चओ त अल्लाह जे रहमत जो नुज़ूल जारी ऐं सारी आहे। त इंशाअल्लाह हिन रहमत मां सभई झोलियूं भरींदासीं। छतल साईं त छतल साईं आहे। मां अॼु तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजे मदीने वारे घोट जी उहा निस्बत आहे, मुंहिंजे आका रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा निस्बत आहे। जंहिंखे न हिकिड़ो दफ़ो नसीब थी वई त पोइ यार जेको आहे न, यार केरु जेको यार आहे न, वो यारनि जो यार जेको आहे न, उहो गुनहगार न ॾिसंदो आहे पर पंहिंजे पीरीअ जो पार ॾिसंदो आहे। याद रख, अॼु सूफ़ी थी ॻाल्हाइण थो चाहियां। छो त अल्लाह वारनि जे पिण में वेठो आहियां त बुनियादी तौर ते सूफ़ी, पर अॼु सफ़ा सूफ़ी थी ॻाल्हाईंदुमि। ख़ुदा करे तोखे इश्क जी ॻाल्हि सम्झ में अचे। वरन मुलनि जी त पाण खे परवाह ज़िंदगी में रही कान्हे का। फ़तवा ॼाणे त मौलवी ॼाणनि, असांजी मंज़िल अॻे अॻे काज़िया कहिड़ा मसला ॾसेंदे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, फ़क़ति हिकिड़े उन निस्बत वारे जी ॻाल्हि कयां जंहिंखे अल्लाह महबूब मुस्तफ़ा जो उम्मती बनायो, यानी हुनखे कलमो नसीब थियो। छा नसीब थियो? बस ईअं ॻाल्हाईंदा अचो। कलमो पढ़ी, हिकिड़ो कलमो पढ़ी मुंहिंजे ईमान महबूब ते आणे आकिल बालिग हुअण जे सूरत में तस्दीक कई त अल्लाह वहदहू ला शरीका ऐं मुंहिंजो सुहिणो मदीने जो ताजदार अल्लाह जो महबूब ख़ातमुन नबीयीन वल मुरसलीन आहे, इमामुल अंबिया सरदारुल अंबिया। मुंहिंजे हबीब जे मथां ईमान आंदई, अल्लाह जे मथां ईमान आंदई। ईमान आणण खां पोइ
ईमान आणण खां पोइ कलाक में दम परवाज़ थियुसि या 5 कलाकनि में या 5 सालनि में या 50 साल में, इन शइ सां मुंहिंजो कोई वास्तो न आहे। मूंखे हिकिड़ो जुमिलो बयानु करिणो आहे, कहिड़ो? जंहिं महबूब ते ईमान, ॻाल्हाए ॻाल्हाए, महबूब ते ईमान, इक़रारुम बिल लिसान व तस्दीकुम बिल क़ल्ब, ज़ुबान सां बि ऐं ॻाल्हायो न, ॾिसो हाणे चुप न कयो, ज़ुबान सां बि ऐं दिल सां बि। हाणे उन जो शान ॿुधाई, उन जो शान ॿुधाई। जेसि ताईं दुनिया में आहे तेसि ताईं त तुंहिंजे कम आयो या न आयो तोखे ख़बर हूंदी, उन खे ख़बर हूंदी। पर उहो जेॾी महिल न दुनिया छॾींदो आहे त राजन खे रंग लाईंदो वेंदो आहे। तवज्जो कजां, मुक़ाम में वेठो आहीं, ये अहम ॻाल्हि पियो कयां, गौर कजां। जॾहिं न दुनिया छॾींदो आहे त राजन खे रंग लाईंदो वेंदो आहे। जुमिलो दोहरायां थो, उन जे निमाज़ुनि जी मूं ॻाल्हि न कई त हेतिरो निमाज़ी हुयो, मूं इहा ॻाल्हि न कई त हेतिरा दफ़ा हज कई, मूं इहा ॻाल्हि बि न कई त फलाणी ज़ात सां उन जो तालुक़ो, मूं फ़क़ति हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते ॻाल्हि ॻाल्हि महबूब ते कलमो पढ़ियो अथई, मुस्लमान आहे, ईमान वारो आहे, ईमान जे सूरत में उन जो ख़ात्मो थियो आहे। हाणे अंदाज़ो लॻाइजां, जॾहिं ईमान ते उन जो ख़ात्मो थियो आहे, मिट बि कोन्हनि, माइट बि कोन्हनि, दौलत बि कान्हेसि का, ज़मीनूं बि कोन अथसि, भिरिया रोड में कारोबार बि कोन अथसि, कुझु बि कोन अथसि, गॾह गाॾो बि हुयुसि, उहो बि वीचारो जो वेही वियो कमु कयूं त उहो बि खपी वियो। हाणे कुझु बि कोन अथसि, पर हिकिड़ी शइ अथसि, कहिड़ी? जो महबूब जे कलमे वारी निस्बत। ॿियो कुझु बि कोन अथसि, मिट बि न, माइट बि न, दौलत बि न, बनी बि न, बंगला बि न, बैंक बैलेंस बि न, कुझु बि न अथसि। माण्हुनि चयो सादड़ो आहे, चरियो आहे, ठीकु आहे, लेकिन मुंहिंजो रब थो चवे हा हा, सादड़ो बि सही, चरियो बि सही, ग़रीब बि सही, मिसकीन बि सही, पर जॾहिं दुनिया छॾे पोइ ॾिसजां त मुंहिंजे महबूब जे निस्बत सां कीअं थो दुनिया खे रंग लाईंदो वञे। तवज्जो आहे, जॾहिं उहो दुनिया छॾींदो आहे त उनखे गुस्ल ॾियारण वारो को न को ईंदो आहे या कोन ईंदो आहे, ईंदो आहे। ऐं ख़ासि करे उन जी ॻाल्हि कयुमि जंहिंजा मिट माइट कोन्हनि। हाणे उनखे जेको गुस्ल ॾियारण आयो, उनखे खट जो हंध जो आसरो आहे या कोन्हे? थोरो ॻाल्हायो त सही, कोन्हे न? मिट ई कोन्हनि त हंध केरु ॾींदो? ॻाल्हायो, मिट कोन्हनि, खट केरु ॾींदो? मौलाना खे आसरो हूंदो आहे न, त्यारनि खे तड़ थो ॾियारिया, पोइ आहिनि हंधड़ो बि ॾींदा, खट बि ॾींदा, पर जंहिंजा मिट माइट ई कोन्हनि त उते आसरो, आसरो कोन्हे। हाणे गुस्ल ॾियारण आयो आहे कंहिंजे रज़ा जे ख़ातिर, चओ चओ कंहिंजे रज़ा जे ख़ातिर? अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर। सभु लालचूं ख़त्म करे हबीब जो उम्मती सम्झी करे हुनखे गुस्ल ॾियारे रहियो आहे। ॿुधा, उन गुस्ल ॾियारण वारे खे सवाबु मिलंदो या न? वरी सोची जवाब ॾे, सवाबु मिलंदो? गुनाह लहंदा? सवाबु मिलंदा त गुनाह लहंदा न? हिकिड़ो सवाबु मिलंदो आहे त 10 गुनाह मिटबा आहिनि? जवाब ॾे। हाणे उन हिकिड़े कलमे वारे खे जेॾी महिल न मौलाना गुस्ल ॾियारियो त उन जा सवाब वधंदा विया, गुनाह लहंदा विया। वसीलो केरु बनियो? कोन ॻाल्हाई, कंहिंजे करे हुनखे सवाब मिलिया? ॻाल्हा, कंहिंजे करे मिलिया? सम्झ में कोन आई। वध अॻिते ॿियो को शहर जो माण्हू ॾिठई, यार फलाणो लावारस गुज़ारे वियो आहे। यादि रखी छॾ, कलमे वारे खे मुंहिंजे मुस्तफ़ा कॾहिं लावारस थियणु कोन ॾिनो। लावारस उहो आहे जंहिंखे कलमे जी दौलत नसीब न थी आहे। दुनिया में मिट केतिरा बि हुजनि, साड़े उछलाए ईंदसि, ख़ाक करे ईंदसि, छो दौलत अथसि, दुनिया अथसि, पर मुंहिंजे मुस्तफ़ा जी निस्बत न अथसि। इहो लावारिस आहे। कुझु बि न अथसि, पर मुंहिंजे यार सां निस्बत अथसि। इहो लावारिस न आहे, इहो वॾी वारसीअ वारो आहे। ॾिस त कीअं था हुन जा वारस पैदा थियनि। को वेंदो वञी नओं मुंहिंजा दोस्त कफन वठी ईंदो, को वेंदो सुरहो साबुण वठी ईंदो। मां तोखां थो पुछां, इन्हनि खे सवाबु थियो या न थियो? थियो सवाब? कुल्हे कांधी थी करे राजन कुल्हो ॾिनो, भला कुल्हे कांधी थियण जो सवाब थियो?
जवाब दियो हे सादड़ा सादड़ा मानुन के वतन दा चरियो कंदा त मर गया मरदूद न खत्मा न दरूद कुछ न थो जिसो ओ चरिया साईं छतल शाह जी गाल न थो कया साईं छुटल शाह जी गाल न थो कया मां त एकड़े मुस्तफा जे अदना गुलाम जी गाल तो कया त मुझे महबूब जो अदना गुलाम भी जदे दुनिया छड़े तो दुनिया छड़न का पो दिस त राजन के रंग किए थो लाइंदो वने मैयत जे सूरत में सतो सुतो पयो आ दुनिया जनाजे जी नमाज पढ़ी रही आ दे खबर जनाजो पढ़ियो उनन के सवाब मिलियो या न मिलियो जवाब दे कहजे करे मिलियो गालायो कहजे करे मिलियो उन सुतल जे करे नी पो तू किए तो चई त जेको मरियो फायदो कोन थो दे अय मुसलमान याद रख मुझे मुस्तफा जो उम्मती सिंधी सौलिये में चवा हाथीला चवंदो हई न जेरो त लख मरे त याद रखी छद मुझे महबूब मुस्तफा जो गुलाम दुनिया में जिंदा कलमे वारो हुजे निस्बत वारो हुजे दुनिया छलींदो आ तने भी दुनिया के रंग लाइंदो वींदो आ हाने इहो उन जो कमाल आ या यार जे निस्बत जो कमाल आ जवाब दे के जो कमाल आ जवाब दे मौलवी जे दिल में कह विधो त वनी ने के गुस्लो ॾियारे आ दिल जो मालिक केरा हनीफ जे दिल में कह विधो तो वनी कफनो खणी वन जवाब दे बिराड़ो जे शहरन के कह मोकलियो तो वनी कुल कांदी थियो अय मुसलमान याद रखी छद जे को न मुझे महबूब मुस्तफा जो हुंदो आ सजी दुनिया उन जी हुंदी थी जडे एकड़ो गुनहगार भी दुनिया छलींदे दुनिया के रंग लाइंदो थो वने त बुधाए त जेको नेकोकार आ उहो रंग लाइंदो या को न लाइंदो समझ मुसलमान गाल के निस्बत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अंदर में पैदा कर अज ही मुकाम में हेतरा जवान सुता पिया हन जमीन तबीब खोड़ गाह बीठो आ कमद बीठो आ पर हिन जगह ते जे जलसो कयो थव निस्बत कहजी असा चो साईं छतल शाह बुखारी चो कहजी निस्बत सा साईं छतल शाह बुखारी हाने साईं छतल शाह बुखारी के दुनिया छडे वक्त गुजरी चुको आ अज उन जे निस्बत सा उन जे अंगण ते मुझा दोस्त अल्लाह जे कुरान जी बोली ए लोली हली रही आ जेके वेठा हो तन के सवाब थींदो या कोन थींदो जवाब दे थींदो या कोन थींदो उते वाह ते कोन वेठे पोइते मोरी ते कोन वेठे हिते छो वेठे जो सही छतल शाह जी दरबार आए न करे वेठस त पो हाने जे निस्बत सा वेठो हई जे निस्बत सा प्रोग्राम थियो आ सुतो त पांजे मजार में पियो आ दे खबर तो जा दफ्तर धोराए थो पियो न थो धोराए जवाब सोच मुसलमान थी सोच रुगी बुल्लो थी ना सोच मुसलमान थी सोच तो मुझे करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना मुझे महबूब जो फरमान याद कर मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी केड़ी गाल कया जेडी मल मूसा कलीमुल्लाह के 40 तख्तियों मिली हुयूं 40 तख्तिन जी गाल न कया एकड़ी तख्ती जी गाल कया जेडी मल 40 तख्तन का पो हुक्म तो आए मूसा कोहे तूर ते 7 ॾींहं मोटी अच जा मूसा कलीमुल्लाह मोटी आयो रब हवाल पुछो मौला इन तख्तन जे अंदर एक एड़ी उम्मत जो जिक्र पढ़ियो थम जेके कबरुन में लहंदा त गुनाहन जा अंबार चढ़ियल हुंदन पर जने महशर में उथंदा त सफ़ा जे धोतल ई हुंदा जण हिरको कपड़ो रब चयो हा एड़ी कौम भी पैदा कंदुस हज़रत मूसा चयो मौला पो भला इहा त मुखे दे रब चयो तोला न वा पंहिंजे यार जे पैदा कंदुस या तुझी ना है या पंहिंजे यार जे ला पैदा कंदुस मौला कबरुन में हो इबादतूं कंदा रब चयो कबरुन में इबादतूं कोन कंदा पर यार जे निस्बत वारा पोया हुंदा उहाई गाल मुझे मदीने जे ताजदार फरमाई तो मुझो उम्मती कबर में लहंदो गुनाहन जा अंबार हशर जे मैदान में ईंदो त इए साफ लगो पियो हुंदो जी हिरख या रसूल अल्लाह छा कबर में इबादत कंदो हुजूर फरमायो कबर में उहो त इबादत न कंदो पर पोइते मुझा दीवाना जो वेठा हन दुआऊं घुरण वारा रब उन्हनि जे दुआउनि जे सदके हिन जो बेड़ो पार करे छॾियो जे अन्या साधन लफ्जन में चवी अन्या साधन लफ्जन में चवा मुखे जवाब 5 वक्त नमाज जा घणा वक्त हन 5 वक्त नमाज जा इन 5 वक्तन में सलाम घणा दफा फेराइबो आ अल्लाह केतरा दफा फेराइबो आ कायनात जो हिसाब लगा त अरबे खरबे सलाम थींदा या कोन थींदा जवाब दे
आखिरी जुमलो तो चवा सजी कुरान जी तिलावत कई सब कुछ करे आखिर में छा तो चवे और रब्बि जअलनी मुकीम सलात व मिन ज़ुर्रियती और रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िर ली व लिवालिदैया व लिल मुअमिनीन। अबो अमाद तुंजा गुज़ारे वियाहन जेकॾहिं उन्हनि खे कोई फ़ाइदो नथो पहुचे त तूं निमाज़ में ही छा पे थो चवीं छो थो चवीं? जे तुझे अबे अम्मा खे तुझो कुछ भी नथो पहुचे तो नमाज में छो थो चवीं? अबे अम्मा के छड वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। हे तमाम ईमान वारन जे ला दुआ छो पे तो घुरी? चो तो इहो तुझो कमाल ना है, मुझे मुस्तफ़ा जी तरबियत आ, मुझे मुस्तफ़ा करीम जी तरबियत आ त जेड़ो आहीं तहड़ो कुरान पढ़ियल नाही त मिड़ई खैर जेड़ी गाल हा। इमाम जे पोयां त बीठो हई न, इमाम पढ़ी रहियो आ सवाब तोखे मिली रहियो आ, जेको इमाम चई रहियो आ तुझे दफ्तर में बुहो ही लिखिजी रहियो आ। जेकॾहिं दुनिया जे इमाम जो सवाब वंडिजे त कबर में ईमान वारो बख्शिजे। ओ मुसलमान मुझे करीम मुस्तफ़ा जे हिक दुआ ॾे त निहार, मुझे मदीने जे ताजदार जे हिक दुआ ॾे त निहार, मुझे महबूब जे उन पाक दामन न्याणी अम्मा फातिमा ज़हरा हसनैन करीमैन जी अम्मा उन जी बस हिकड़ी नंढड़ी गाल रुगी कयां। इमाम हसन मुश्तबा जे जुबान मां इमाम हसन मुश्तबा साईं फरमाइन था, इमाम हसन मुश्तबा दिलबर फरमाइन था रात जो टाइम दिल में सोचुम त अॼु ॾिसां त मुंहिंजी अम्मा छा थी करे। बाद नमाज इशा सब सुम्ही रहियासीं, मां ॾिठो त मुंहिंजी अमड़ मुसल्लो विछाए तू ही तू में शुरू थी वई। अमड़ तुझी भी आहे, अमड़ मुंहिंजी भी आहे। इशा जी नमाज अलाए नसीब थींदी अलाए कान, पर ड्रामो पाबंदी सां ज़रूर ॾिसणो आहे। मतां का किस्त रहिजी वञे किस्त न रहिजे। अॼु त इहो हाल थी वियो आहे छोकिरियुनि जो, छोकिरनि जो, वॾनि जो, नंढड़नि जो। जेकॾहिं निमाज़ जे टाइम ते ड्रामो अची वियो त पोइ सलाह कबी त थोड़ी या अॻु में पढ़ूं या भला पोइ पढ़ंदासीं, किस्त न रहिजे। इहो सच आहे या न? ऐ मुसलमान समझी भी तो छाजी किस्त अचे तो ड्रामे जी माना छा आहे? समझी भी तो त ड्रामे जी किस्त आ। ड्रामो चइबो छा के आ? कावड़ में चइबा ओए घणो ड्रामो न कर, छा थी माना? तमाशो न कर, नकल न कर। ऐ अजीजाने मन असा मुसलमानन जो इहो हाल आ, पर उन जे बावजूद भी चेहरन दे निहार त अञा भी नूर आहे या कोने? कसम थे खुदा जो ईमानदारी सां जवाब दे। अंबिया जे उम्मतुन दे निहार जन बेफरमानियूं कयूं उन्हनि जा भोला पांदर हे बनिया या कोन बनिया, जवाब दे। तो असां केड़ी घट कई आ? सच तो चो पाण खे, तो असां घट कई आ? हदूं सब किरास कयूं तो, पर यार अज भी तस्वीरूं कोन थो बदले। बुधाए त तुझे मुझे गुनाहन के तो दिसे या पांजे यार जे निस्बत के तो दिसे? जवाब दे, कंहिंखे तो दिसे? जवाब दे। ऐ मुसलमान याद रखी छॾ, मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती कॾहिं भी ॿिए खे घटि न समझ, कॾहिं भी ॿिए खे घटि न समझ। निमाज़ुन ते भरोसो न कर, रोज़न ते भरोसो न कर। आशिकन ऐं ओशाकन जी जिंदगी दे निहार। जिंदगी ईमान ते गुज़ारणी आ, ऐं ईमान ॿिन शयुनि जो नालो आ। ईमान ॿिन शयुनि जो नालो आ, हिकिड़ो ख़ौफ़ जो नालो आ, ॿियो उम्मीद जो नालो आ। ख़ौफ़ ऐं उम्मीद जे विच में जिंदगी गुज़ारणी आ। आशिक ऐं ओशाकन वटि ख़ौफ़ कहिड़ो आ? आशिक ऐं ओशाक चवनि था जेॾी महिल इबादत करी उन महिल ख़ौफ़ कर। निमाज़ पढ़ा तो ख़बर नाहे क़बूल कंदो अलाए न कंदो। रोज़ो रखां तो अलाए नियत में सच्चाई आहे अलाए काने। हज कयां तो अलाए खुलूस नियत आहे अलाए काने। इबादत खे ॾिसी त रब जो ख़ौफ़ पैदा कर, उम्मीद कॾहिं कर। चए तो जॾहिं गुंबज़ ख़ज़रा ते निगाह पवई त वरी उम्मीद पैदा कर त जहिड़ो हा तहिड़ो मदीने वारे साईं जो वेठो। उम्मीद रखनी थई तो मदीने जे ताजदार में रख। खौफ रखणो थई तो मुझे रब्बे ज़ुल जलाल जो रख। इंशाअल्लाह ताला तुझो बेड़ो पार थी वेंदो। इंशाअल्लाह तुझो बेड़ो पार थी वेंदो। हाणे ये 2-3 मिनट तवा के गिरेबीअ में ॾेई करे समझायम। अज मुखे मस्जिद में वायदो वठी आया हा त मौजू उन्हनि ॾिनो आ त मुझे महबूब मुस्तफ़ा जी शादी।
महबूब मुस्तफ़ा जी अलाए केतिरनि महफ़िल में बयान करे चुको आहियां, पर आशिकनि खे ड्रव कोन थो थिए। पर ॿुधाईंदो थो हलां त कॾहिं महबूब जे बाबे जी शादी बि ॿुधो, कॾहिं इमाम हुसैन साईं जी शादी बि ॿुधो, कॾहिं अम्मा फातिमा ज़हरा सुहिणीअ जी बि शादी ॿुधो। सोने अलीअ खे कॾहिं घोट थींदे बि ॾिसो मुंहिंजा दोस्त अज़ीज़। इंशा अल्लाह ताला अॼु वाइदे मुताबिक़ मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो, लेकिन हे जुमिलो चए क़ुरान जी आयत कहिड़ी पढ़ियमि 30 पारे मां, वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। तवज्जो आहे, ॻाल्हि सम्झ में अचे थी। अल्लाह क़ुरान में कंहिंसां तो वाइदो करे चो पंहिंजे महबूब सां। कहिड़ो वाइदो थो करे त मुंहिंजा महबूब हर ईंदड़ ज़मानो तोला, ॻाल्हि ॻाल्हि हर ईंदड़ ज़मानो तोला शान वारो हूंदो। हाणे थोरो मूंखे जवाबु ॾे, हर ईंदड़ ज़मानो मुस्तफ़ा जे लाइ शान वारो, थोरो तवजह त कर, इहो ज़मानो शुरू कॾहिं खां थियो आहे? इहो ज़मानो चओ चओ, इहो ज़मानो शुरू कॾहिं खां थियो आहे? जे विलादत मुस्तफ़ा खां शुरू करी त पोइ ॾाढे आदम खे माफ़ी कंहिंजे करे मिली हुई। जेकॾहिं विलादत मुस्तफ़ा खां शुरू करी या नुबूवत मुस्तफ़ा खां शुरू करी त नूह अलैहिस्सलाम जी कश्ती कंहिंजे करे तरी हुई। यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छीअ जे पेट मां कंहिंजे करे कढियो वियो हो। अज़ीज़ाने मन, हे मिस्र जूं औरतूं छा ते चरियूं थियूं हुयूं? अज़ीज़ाने मन, मुझे मुस्तफ़ा जो ज़मानो किथों खां शुरू आहे? जो उतां खां शुरू आहे जिते अञा ज़माने जो वजूद ई कोन हो। पंहिंजे ज़ुबान में चवां या लतीफ़ जे ज़ुबान में चवां, कंहिंजी ज़ुबान में चवां? नका कुन फयकून हुई, नका कुन फयकून हुई, नकी मूरत माह, नकी सुध सवाब जी, नकी गर्ज गुनाह। हे काई हे हुई वहदानियत वा, लिख्याई लतीफ़ चए उत गुझा दरगाह, अखिन ऐं अरबाह इया सान्या सुपरी। पर नका कुन फयकून हुई, नकी लिंग लहम, बनियो हो न बुत में अञा की आदम, असीं उतां ही संग इया सान्या सुपरी। इहो लतीफ़ चयो, वरी बुले साईं त वरी ट्रोपो ई टियों ॾेई छॾियो। हाबिल काबिल पुत्र आदम दा, आदम किसका जाया? हाबिल काबिल पुत्र आदम दा, आदम किसका जाया? असीं आदम को अगे हुयासे, असीं आदम को अगे हुयासे, आदम सादा जाया। अंत बहर दी खबर न काई, रंगी रंग बनाया। अंत बहर दी कलन काई, रंगी रंग बनाया। रंगी रंग बनाया, मौला आदमी बन आया है। अंत बहर दी कलन काई, रंगी रंग बनाया। आखिरी मिसरो चवां जे बुल्ला शाह साईं सां का विड़ल नाही त ऐन दा बुरका मीम दी चादर, मुख विच घूंघट पाया। ॻाल्हि वणी त पोइ न ऐन जे बुरके खे खोलिया, नाराज़ न थींदे। याद रखी छॾ मुझे महबूब मुस्तफ़ा जा जेके 4 यार, हिकिड़े जो नालो अब्दुल्लाह आ,
जेके अबू बकर सिद्दीक सदीदो उन अब्दुल्लाह जे मुंड में बि आईना, उमर फारूक जे मुंड में बि आईना, उस्मान ज़िन्नूरैन जे मुंड में बि आईना, दिल अली जे मुंड में बि आईना। इहे चारई आइन जेडी मल गंढिजी पया ओडो बुले शाह दाह करे चयो आइन द बुरका मीमुदी चादर मुख विच घूंघट पाया, आइन द बुरका मीमुदी चादर मुख विच घूंघट पाया। अली रजा है नाम हमारा, अली रजा है नाम हमारा, भुला नाम भुलाया। अंत बहर दी कलन काई रंगी रंग बनाया। खोले बुधाए त सोने अली के छो तो चवे अली ओवा जे पंजन में आ त पंज पूरा, जे चैन में आ त चार पूरा, जे चैन में अली ना है त चार पूरा नाहिन, जे पंजन में अली ना है त पंज पूरा। अजीजा ने मन सोने अली के सुजान ॾाढो ॾाढो ॾुखियो आ। इन करे मां ओॾहूं नथो वञा, बस तोखे मुख़्तसर ॿुधाए हाणे अचां थो मां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे शादीअ जे मथां। हुज़ूर जे शादीअ जे मथां केतिरो टाइम वेहंदो मां ॾिसी वठां। मुनो कलाक थी वियो, अञा तक़रीबन अध कलाक खनि तव्हांखे विहारियां थो इंशा अल्लाह ताला। अजीज दोस्तो हाणे थोड़ो कुरान पढ़ा, अल्लाह जो कुरान पढ़ा। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इन्नल्लाह अस्तफ़ाक वतहरक वस्तफ़ाक अला निसाइल आलमीन। अल्लाह कुरान करीम में पाक सॾियो आ, पाक सॾियो आ, जहानन में पाक सॾियो आ। कंहिंखे सॾियो आ जो सोणी बीबी मरियम खे सॾियो आ। गाला गाला कंहिंखे के कुरान करीम जी आयत तिलावत कयम, वरी तो तिलावत कया मां फेराईंदुसि तोखे, तोखे ख़बर पवे। अल्लाह फरमायो इन्नल्लाह अस्तफ़ाक वतहरक वस्तफ़ाक अला निसाइल आलमीन। जहान जे औरतुन में पाकीज़ह औरत मुझे करीम रब बीबी मरियम के करार दिनो, के करार दिनो बीबी मरियम के। हाणे तवज्जह कजा जॾहिं बीबी मरियम पांजे तन्हाई में मौजूदा फतमस्सल लहा बशरन सविया। थोड़ो कुरान बुध जॾहिं बीबी मरियम पांजे तन्हाई में मौजूदा अल्लाह जे ज़ात कंहिंखे मोकिलियो, चो जिब्राइल खे मोकिलियो। सुञाणी थो त जिब्राइल केरा, ॻाल्हि केरा नूरानी या नूरानिन जो भी चङो आ जवाब दे। नूरानी मलाइकन जो सरदार जिब्राइल आयो आ बीबी मरियम दे, लेकिन रब जो कुरान तो चवे कहिड़ी सूरत में आयो आ। तवज्जह कजा कहिड़ी औरत दे आयो आ, जंहिं औरत के अल्लाह कुरान में जहान जे औरतुन में पाकीज़ह औरत सॾे रहियो आ। अल्लाह कुरान करीम में जहान जे औरतुन में पाकीज़ह औरत बीबी मरियम के सॾियो। आसमानी मलाइकन जे सरदार के बशरी लिबास पाराए अल्लाह जे ज़ात बीबी मरियम दे मोकिलियो। बीबी मरियम ॾिसी सुञाणे कान सगी। तवज्जह कजा सुञाणे, वरी चो सुञाणे कान सगी। हुयो केर जो नूरानी मलाइकन जो सरदार आयो सूरत कहिड़ीअ में। ओ थोड़ो त ॻाल्हाए, थोड़ो त ॻाल्हाए, समझो इश्क जूं ॻाल्हियूं। सूरत कहिड़ीअ में आयो, बशरी लिबास पाए आयो। फतमस्सल लहा बशरन सविया। भला आयो छो पुट ॾियण आयो।
या गाल कोन थो कया गाणी आ जे कदे सोनो जिब्राइल वींदे वींदे पुत्र दई सके तो त मुजो हुसैन पाक दुनिया जा घर अडे सके तो नथो अडे सके थोड़ो रुगी मूसा गॾिजी हल त तुंहिंजो दिमाग़ जो खोलिया तारीख़ सां गॾु क़ुरान भी तोखे ॿुधायां अल्लाह जे नबीअ जी अमड़ उहा अमड़ जेके बिना नुतफ़े जे अल्लाह पंहिंजे नबीअ जी अमड़ बनायो आहे बिना नुतफ़े जे नबी जी अमड़ बणजण वारी आ उहा अमड़ बणजण वारी बीबी मरियम जेके अल्लाह जे ज़ात जहान जे औरतुन ते पाकीज़ा करार ॾिनो लेकिन नूरानी जवान जॾहिं बशरी लिबास में आयो त सुञाणे चो सुञाणे कान सगी आए है जॾहिं सुञाणे कान सगी छा चई क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनक इन कुंत तक़िया भले पाक हई परहेज़गार हई पर पोइ बि रब खां पनाह थी घुरा सुञाणे कान सगी जेका जहानन में पाक औरत ओहा जिब्राइल के बशरी सूरत में सुञाणे कान सगी हाणे उन जहानन वारी औरत के भी आडो रख मुझे हुसैन जे नानीअ के भी आडो रख गाड़ी के ट्रैक ते वठी अचां तोखे ख़बर पवे त आले रसूल आहे छा तोखे ख़बर पवे त ख़दीजतुल कुबरा आहे छा अज़ीज़न जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान करीम में फरमाए रहियो आहे त जहान जे औरतुनि में पाकीज़ा उन वटि जिब्राइल नूरानी मलाइकनि जो सरदार आयो आहे सूरत बशरीअ में आयो आहे सुञाणे कान सगी पर जवाब दे जेडी मल मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात सुबह जे टाइम में पंहिंजे पुफी आतिका सां गॾु ख़दीजतुल कुबरा दे अची रहिया आहिनि महबूब त ख़दीजतुल कुबरा ईमान वारनि जी मां चवंदी आहे नफ़ीसा ओ नफ़ीसा चौक में बीही रहिजा जेडी मल पुनहल अचे मुखे इशारो ॾिजा मां हिकड़ी निगाह कयां त पक थे त ओहो ई पिरी अची रहियो आ या निंड में ख्वाब ॾिसी रही जंहिं वक्त में सुबह जे टाइम ते मुंहिंजा हबीब अची रहिया आहिनि नफ़ीसा इशारो ॾिनो उतां दाह करे थी चवे नफ़ीसा आतिका के चओ सब इंटरव्यू बहाल थी विया इन पिरीअ लाइ त मूंखे रातिन जूं रातियूं रब ओ जागा कराया ने मुझे महबूब मुस्तफ़ा सा अम्मा ख़दीजतुल कुबरा जी शादी कदे थी ऐलान नबूवत खां घणी अॻु में जवाब दे घणा साल हेतिरा वेठा रुगी सुभान अल्लाह ॿुधायो न ओ मुसलमान ऐलाने नबूवत खां 15 साल अग मुझो महबूब बशरी सूरत में आ हसनैन करीमैन जी नानी सुञाणे रही आ त ही आमन आहे इमामुल अंबिया अची रहे ओदा जंहिंजे लाइ क़ुरान चवे त जहानन जे औरतुनि में पाकीज़ा औरत आ उहा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नूरानी मलाइकनि जे सरदार खे सुञाणे न सघी होॾा हसनैन करीमैन जी अम्मा इमामुल अंबिया खे सुञाणे रही आहे त ही उहो ई आहे जंहिंजे लाइ रब काइनात जो ज़र्रो ज़र्रो पैदा कयो आहे साबित थियो त सुञाणप वस जी ॻाल्हि नाहे जंहिंखे रब उहा अखि ॾींदो आहे उहो सुञाणंदो आहे ॻाल्हि खे शुरू कयां उन वक्त जे लिहाज़ खां अम्मा ख़दीजतुल कुबरा मालदार ज़रूर आहे दौलतमंद ज़रूर आहे तौरेत ज़बूर जी इंजील जी ॼाणण वारी ज़रूर आहे पर उन मुआशिरे में भी
ताहिरा जे नाले सां सॾी वेंदी आहे, पाक औरत सॾिजी रहंदी आहे। एतिरी हद ताईं जो दुनिया जा मुआमिलात थींदा आहिनि, दुनिया जूं औरतूं ख़दीजतुल कुबरा वटि ईंदियूं आहिनि। एतिरी नेकोकार औरत आहे, तवजह कजां, रात जो हिकिड़े पासे ख्वाब लही रही आहे, रात जो ख्वाब लही रही आ त इंतहाई वॾो वणा जेको ॾिसंदे ॾिसंदे एॾो साओ थी वियो आहे जे पूरी दुनिया खे पंहिंजे छांव में लपेटियो आहे। पर उन जे छांव में पहिरीं अचण वारी मां अख खुली वई आहे। नफ़ीसा उन जी मुंहिंजा दोस्त नौकिरियाणी बि आहे, सहेली बि आहे, राज़दान बि आहे, मैसरा उन जो ग़ुलाम आहे, ख़ुज़ैमा उन जो चाबीदार आहे। नफ़ीसा खे घुराए चवंदी आहे, नफ़ीसा जी मालिक वञ वरका बिन नौफिल ॾे, उहो तौरेत इंजील जो ॼाणू आहे, वञ वञी उन खे चओ ही मूं राति ख्वाब ॾिठो आहे, हिन ख्वाब जी हकीकत छा है। जीअं नफ़ीसा वरका बिन नौफिल वटि आई आहे, वरका बिन नौफिल उथी बीही चवे तो ओ नफ़ीसा मां पाण तो हला ख़दीजा ॾे। अम्मा ख़दीजा जे साम्हूं चवंदो आहे, ओ ख़दीजा वाकई तो ही ख्वाब ॾिठो आहे। अम्मा ख़दीजा निहारे चवे थी, शक थई? चवे तो शक नाहे, पक थो कयां? चवे थी हा ॾिठो आहे। त मुर्की चवे तो तोखे मुबारक आहे, हाणे देर कान्हे, तूं त इमामुल अंबिया जे छांव में अचण वारी आहीं। ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाहु तआला अन्हा तसल्ला कंदे चवे थी, ऐ वरका बिन नौफिल, भला का ॿी निशानी? चवे थो हा हा, उन नौजवान जो ताल्लुक हाशमी भी होंदो, अब्दुल मुतलबी भी होंदो, यानी अब्दुल मुतलब जे खानदान वारो भी होंदो, हाशमी खानदान वारो भी होंदो। टी निशानी कहिड़ी? चए तो उन जो ज़मीन ते पाछो कोन पवंदो। किए कोन पवंदो? चवे तो जाडे पुनल पेरड़ा खणदो, रब हुक्म कंदो, ककर छांव करे पियो हलंदो। सजी रात इंतजार में, हाणे तवज्जो कजां, हिकड़े पासे एक अमीर औरत जे घर में इंतजार हली रहियो आ, ॿिए पासे सुणे अबू तालिब जे घर में मुझे महबूब मुस्तफ़ा जूं टे पुफियूं, सुणे अबू तालिब जूं भेनरूं, हिक जो नालो सफ़िया, हिक जो नालो उम्मे हकीम, नंढे में नंढी मुझे महबूब जी पुफी जंहिंजो नालो आहे आतिका, जंहिंजो अपो भी न हूंदो आ, जंहिंजी अम्मा भी न हूंदी आ, जंहिंजो भाउ भी न हूंदो आ, जंहिंजी भेण भी न हूंदी आ, उन जी ख़ुशी ॾिसण लाइ चओ पुफी राति ॾींहं पंहिंजे रब जे दरबार में वेठी दुआऊं घुरंदी आ। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुफी, नंढड़ी पुफी आतिका सुणे अबू तालिब के चवे थी, ऐ मुंहिंजा अदा जी मुंहिंजी भेण, मुंहिंजो भाइटियो जवान थी वियो आहे, 25 सालन जे उम्र जो थी वियो आहे। हा मुंहिंजी भेण मां भी ॾिसां पियो, ओ मुंहिंजा अदा मुंहिंजी दिलि थी चवे त मुंहिंजे भाइड़े जे बचड़े जी निशानीअ जी शादी थिए, मां पुफी जे हैसियत में शादी ॾिसां। सुनो अबू तालिब निहारे चवे थो, भेण तमन्ना त मुंहिंजी बि आहे, मगर थोड़ो माली हालत कमज़ोर आहे। सुणी आतिका चवे थी, इजाज़त ॾे ख़दीजतुल कुबरा ॾिसंदो अचिजा त रंग ठाहण वारो कीअं थो ठाहे। दुनिया में भंग ठाहण वारो भंग ठाहींदो आहे, मथे मालिक रंग ठाहण वारो रंग ठाहींदो आहे। मर्ज़ीअ जो मालिक आहे, जीअं वणेसि तीअं ठाहे, जेको रंग वणेसि तीअं ठाहे। हा मुंहिंजा यार, हे उन जो नसीब हूंदो आहे जंहिंखे जेके दर्शन वणेसि तीअं कराए। अम्मा ख़दीजतुल कुबरा अॻी रात ते ख्वाब ॾिठो, ॾींहं
हते मुझा दोस्त हाशमी खानदान में गाल हलिया। अम्मा आतिका चवे थी ओ मुझा अदा इजाजत दे, खुदीजा मुझी सहेलिया सुभाणे मक्के मां काफिलो निकरण वारो आ। उन काफिले में उन जा माण्हू सामान खणी शाम ॾे वेंदा। मां उन ॾे वञा थी, चवांसि थी त ॿ उठ माल जा ॾींदी ही, चवांसि थी त ॿ उठ मुंहिंजे भाइटे सुहिणे मोहम्मद करीम खे बि ॾे, उहो बि वापार ला वञे। अलाह कंदो त घणो नफ़ो कमाए ईंदो। मां पंहिंजे भाइटे जी उम्मीद ॾिसां या त ख़बर ई कान ही ज़मीन ते इरादा आतिका करे रही आ, अर्शन खां मथे फाइनल पंहिंजो करीम पाण करे रहियो आ। भेण खे इजाजत मिली, अम्मा आतिका सुहिणी आई आ। खदीजा जी चवई सहेली कीअं आई आ, तवजह कजां। अम्मा आतिका ॻाल्हि शुरू कई त मुंहिंजो भाइटियो आ, उन जो नालो आ मोहम्मद। बस देर एतरी हुई। अम्मा आतिका नालो वरतो। खदीजतुल कुबरा जे जिस्म में अजीब कैफियत तारी थी वई, जिस्म जो रंग अजीब थी वयो। नफीसा वेठी आ, समे बियूं मुझा दोस्त अजीज नौकरियाणियूं वेठियूं हन। मालदार औरता इल्म वारी आ, पाण खे संभालींदे चवे थी जी आतिका, चवे थी उम्र 25 साल आ, शादीअ जो न जो टाइम थी चुको आ, हाल गरीबी आ। सुबुह जो तुंहिंजो काफिलो शाम वञी रहियो आ, ॿ उठड़ा मुझे भाइटे खे बि ॾे त मुंहिंजो सुहिणो मोहम्मद शाम खणी वञे, नफ़ो कमाए अचे, उन मां कुझु कमाए अचे त मां पंहिंजे भाइटे जी शादी करायां। खदीजतुल कुबरा पाण खे संभालियो, पाण खे संभाले हिम्मत पैदा करे चवे थी आतिका सहेली तू पंहिंजी जगह ते, लेकिन तोखे ख़बर आ त मुंहिंजा उसूल कारोबार जा सख्त हन। जेस ताईं इंटरव्यू न कंदी हां तेस ताईं पंहिंजो माल कान ॾींदी हां। सुबुह जो पंहिंजे भाइटे खे वठी आ, इंटरव्यू कयां, कामयाब थी वयो त माल ॾेई छॾींदसि। मुंहिंजा दोस्त ॻाल्हि फाइनल थी वई। अम्मा आतिका मोटी आ, हेॾे खदीजतुल कुबरा जी सॼी राति इंतज़ार में गुज़री आ। होॾां पुफी पंहिंजे भाइटे खे थी चवे बचड़ा सुबुह जो सुहिणो थी तयार थी। उनखे कहिड़ी ख़बर त बचड़ो चवे थो पुफी रुगी अॻिते वठी त हल, रुगी पहुचण तॾे या त हिकड़ी खदीजतुल कुबरा उन जवान खे वठी थी वञी जंहिंजे लाइ जन्नत जूं हूरूं बि रब मस्तानियूं करे छॾियूं हने। अज़ीज़ाने मन गाल के खुटाया टाइम गुजरी वेंदो मता गाल रहिजी वञे। अम्मा आतिका सुबुह जो सवेर हेॾा मुझे महबूब के वठी वञी रही आ, छो त गाल के शार्ट करे आयस। पुछी त नालो छाए, चे नालो मोहम्मद। ख़बर हुई त हाशमी खानदान भी आहे, मुझा दोस्त मतलबी खानदान भी आहे। निशानियूं पक्कियूं थी आयूं, पर सुबुह जो निशानी ॾिसणी आ त ॾिसां ज़मीन ते पाछो पवे थो या नथो पवे। गाल पक्की करण जे लाइ नफीसा जी साइण अज गाल हिक चवई थी। नफीसा थी अर्ज करे साइण जेकॾहिं पहिरीं मां ॻाल्हि चवां चओ। साइण ॾिसां थी कल खां वठी अजीब कैफियत आ, अंदाज़ अजीब आ, घड़ो साॻियो आ, कारोबार त सदाई थींदो आ, पर आतिका जे अचण खां पोइ तबीयत जो अजीब अंदाज़ आ। नफीसा राज वारी आ, खिली चवे थी नफीसा, नफीसा खामोश थी
अचण जो टाइम थियो आ चौक में वञी बीह छाजे ला आतिका पंहिंजे भाइटे खे वठी अचे परे खां मूंखे इशारो ॾिजां छाजे ला चवे थी पो थी ॾसे होॾां आतिका नफीसा चौक में बीठी आ एॾो ख़ुदीजतुल कुबरा रस्ते में नथी निहारे सिज उभरण ॾे निहारे रही आ सिज ॾे निहारे रही आ मुंहिंजे रब क़ुरान में चयो सिराजम मुनीरा महबूब जे इस्तक़बाल जे ला अम्मा ख़ुदीजतुल कुबरा दुनिया पंहिंजे घोट खे फर्श ते ॾिसंदी आ अम्मा ख़ुदीजतुल कुबरा अर्श ते ॾिसी रही आ सिज ॾे निहारे रही आ होॾा कन नफीसा ॾे आ अखियूं सिज ॾे ॾिठई त हाओ हिकिड़ी ककरी निकती आ सिज बि निकतो आ जीअं ककरी सिज जे साम्हूं आई हेॾा नफीसा ताह कई ओ मालिक जवान अची वियो हेॾा ख़दीजतुल कुबरा हकल कई इशारो ॾे त बिना इंटरव्यू जे पास नफीसा आतिका खे मोटायो त मालिकन जो हुकुम आहे हे तुंहिंजो भाइटियो पास आहे सुबुह जो हरम में ॻाल्हि खे पोइ थो आणियां नफीसा वेही रही चवे थी ओ मालिक इंटरव्यू जे ला घुराई भी इंटरव्यू कोन वरतई चवे थी नफीसा तू राज़दाना ओहो इंटरव्यू वठी छॾियो आ जंहिंजी सिक सालन खां रब दिल में रखी छॾी हुई राज न ॿुधाई बहरहाल सुबुह जो टाइम थियो ऐलान थी वियो तरीक़ेकार इहो हूंदो हुयो बीबी ख़दीजतुल कुबरा जो सामान जेॾी महिल विरहायो वेंदो हुयो त काबतुल्लाह जे हरम में विरहायो वेंदो हुयो मके जे सरज़मीन ते काबे जे साम्हूं विरहायो वेंदो हुयो कीअं विरहायो वेंदो हुयो हर हिक खे ॿ महारूं उठ जूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं ऐं बीबी ख़दीजतुल कुबरा कंहिं मथां ई जॻह ते वेहंदी हुई सभिनी खे महारूं मिलंदियूं हुयूं सभई महारूं पंहिंजे कुल्हनि ते रखंदा हुया ख़दीजतुल कुबरा सभिनी ॾे निहारे करे मुंहिंजा दोस्त आंगुर जो इशारो ॾींदी हुई काफ़िलो रवानो थी वेंदो हुयो सरदार मुक़रर कंदी हुई अॼु बि हस्बे मामूल बीठी आहे सभिनी खे ॿिन ॿिन उठनि जूं महारूं मिलनि हड़ई कुल्हनि ते पिया रखनि जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे आॾो उठड़नि जूं महारूं आयूं त मुझे मुस्तफ़ा महारूं कुलन ते कोन रखियूं उठड़न पंहिंजूं ॼाड़ियूं मुझे महबूब जे कदमन ते रखी छॾियूं चौ तोड़े हुया हैवान ओ ॾिनो पुठी कॾहिं कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान कॾहिं फंडी बकरीअ मां खीर प्यारे हलंदो हो जितां जितां सरकार विखूं वारे हलंदो हो जितां जितां सरकार विखूं वारे हलंदो हो ॼणो खतूरीअ जाके मणहारे हलंदो हो ॼणो खतूरीअ जाके मणहारे हलंदो हो जेॾी महिल ख़दीजतुल कुबरा जी नज़र पई पक थी वई हा उहो ई पिरिया उहो ई महबूबा ऐलान कई इशारो कई त काफ़िलो निकिरे हेॾा काफ़िलो निकितो अॻियां हिकिड़ो चौक हुयो उन चौक में काफ़िलो बीहंदो हो मैसरा आर्डर खणी निकिरंदो हो त हिन काफ़िले जो सरदार केरु आहे अॼु जीअं मैसरा आयो आहे त मैसरा सां गॾु ख़ुज़ैमा खे बि सॾे रही आहे मैसरा खे चवण लॻी ओ मैसरा जीउ मालिक देरि न कर मुझी फलाणी बेग कढी आ उन बेग मां हो कपड़न जो वगो खणी आ उन बेग मां ओ ताज खणी आ मैसरा निहारण लगो आ ताज भी निकतो कपड़ा भी निकता नफीसा पूछे थी मालिक हे त उम्मीद वारा मुझे महबूब जी थियण वारी कुंवार फरमाए रही आ नफीसा घोट मिली जो वयो आ
नफीसा घोट मिली जो वयोवा ओडा काफिलो चौक में बीठो आ एडा बीबी खदीजतुल कुबरा मैसरा के थी चवे मैसरा बगालियूं बुध चवे थो बुधाए मालिकन हे कपड़न जो वगो भी खण हे ताज भी खण उन चौक में पहुंची करे पो ऐलान कजा त जंहिंजो नालो मुहम्मद ओहो केरा जॾहिं उहो जवान ॿाहिरि निकिरे फासे ते वञी करे उन जवान खे चइजां हे वॻड़ो बि पाए हे ताज बि ढके ताज ढके पोइ मुंहिंजी जेका कसवा नाले मुंहिंजी जेका कसवा नाले अञा अॻियां बि कुझु नालो अथसि उन ॾाचीअ जो उहा एतिरी त ख़तरनाक ॾाची आहे जो पाणी पीअण जे लाइ अठ माण्हू रसनि में वठंदा आहिनि हीअ ॾाची काहे वञो साइड ते बिहार जो पहिरीं ऐलान कजा त हिन काफ़िले जो सरदार सुहिणो मुहम्मद बिन अब्दुल्लाह पो जेको पुछे उनखे चइजा ज़ुबान बंदि कर त काकड़े खां न कढी छॾे मालिकन छा कयां अचे ही कलम बि खण अचे ही कापी बि खण बगलीअ में रख भर में हलंदो वञजां जेका नई ॻाल्हि ॾिसी लिखंदो वञजां 1000 दीनार ॾींदी मैं हिक ॻाल्हि मैसरा सोचण लॻो सॼी ज़िंदगी कमायम कॾहिं ही कुर्ब कोन थिया वारो कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओॾा 8 माण्हू ॾाची काही मैसरा वॻो खणी करे चौक में पहुतो ऐलान कयईं छो त अबू जहल बि इंतज़ार में आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अलाए केतिरनि जा नाला वठां सभई वॾा ताजर इंतज़ार में जेॾी महिल हिन नालो वरितो त हिन काफ़िले में मुहम्मद बिन अब्दुल्लाह कहिड़ो आहे मुझे आका मुर्की हीअं नेण मथे खया है खणी नेण खुमार मां जा कयूं नाज़ नज़र सूरज शाखों झुकियूं कुमाणा कमर अॻिते सुभान अल्लाह हेतिरा सुघड़ वेठा हो सूरज शाखूं झुकियूं कुमाणा कमर आखिरी तो चवां झखो थियो जोहर मुझे जान बजे त जमाल सा अञा सिंधीअ में चओ तुझे ॾिसण में भी राज चुप रहण में भी राज बाहो हुसैन जा नाना तुझे इल्म जा खजाना गाल रही शेर ईंदा गाल रही शेर पढ़ा गाल के छा कया अजीज़ान मन मैसरा महबूबन जे दरबार में जीअं जो नालो पुकारियो अबू जहल जूं अखियूं खुली वयूं अबू लहब उतबे शैबे सभिनी जे अखियुनि जा पर्दा फाटी पिया ताहूं करण लगा जेको वात खोले मैसरा चवे शट अप जुबान बंद रख काकड़े खान कढी छॾे छो जो मालिकन जो हुकुम अज़ीज़ान मन जॾी मल हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम 25 सालन जा जवान आया है जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है हबीबल करीमल जने ताज पातो मुस्तफा जी जात हुजे मथे ते ताज हुजे आय हाय हसीनन जो हुस्न हाय हाय हसीनन जो हुस्न
कयो कुल इकट्ठे मगर झलक महबूब जी आगे मथे मथे हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे झलक महबूब जी आगे मथे मथे लखे चंद्र गडो कजन है लखे चंद्र गडो कजल लखे चंद्र गडो कजल भली मैदान अचल लखे चंद्र गडो कजल भली मैदान अचल पिरिय से भला पुजंदा किथे किथे हसीनन जो हुस्न पढ़ाया छड़िया दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नागी खुदा पाक अहिड़ो सुनो बियो कोठा दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नागी खुदा पाक अहिड़ो दिल पर बियो कोठायो ई नागे नठाही दो खुदा नठाही दो खुदा न चाही दो खुदा सही बचल शाह नठाही दो खुदा न चाही दो खुदा पर पुनल पियो असां जे या पुखे पुखे लखे चंद्र गडो कजल भली मैदान अचल मुझे पुनल सा उहे पुजंदा किथे किथे हसीनन जो हुस्न डिठो जन बि सुहिणो यूसुफ कटियूं पंहिंजूं आंगुरियूं अकुल सभु विञाए वेठा वढियूं पंहिंजूं आंगुरियूं पर डिठो जन मुस्तफा डिठो जन मुस्तफा घोरिया घर ऐं बचा डिठो जन मुस्तफा घोरिया घर ऐं बचा बचल हुई जान साबित नऊ कटे कटे हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे झलक महबूब जी हिक आ मथे मथे सवेस जगडो कजल भली मैदान अचल मुझे पिरिय सा भला पुजंदा किथे किथे हसीनन जो हुस्न दिसो थोड़ खजिए जो कीहू करे पियो आका जे अगिया सुदका भरे पियो दिसो थोड़ खजिए जो कीहू करे पियो आका जे अगिया सुदका भरे पियो पिरी मुख थी न परे पिरी मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे पिरी मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजा हर वक्त तो सामा कठे कठे हसीनन जो हुस्न पढ़ी हाय हाय जेडी मल मुझे करीम आका जे सिर ते ताज रखियो वयो वो शहनशाही जोरो मुझे करीम मुस्तफा पातो फर्श वारा सड़न प्या अर्श वारा ठरन प्या
चो त फर्श ते ॾिसण वारो अबू जहल अबू लहब हुयो, पर याद रखी छॾ उन काफ़िले में अबू बकर भी हुयो, सुनो अब्बास भी हुयो। हिकड़ा ठरन पिया, हिकड़ा आए चो हिकड़ा ठरन पिया, हिकड़ा सड़न पिया। यो क़यामत ताईं सिलसिलो हले पियो। मुझे मुस्तफ़ा जो शान ॿुधी हिकड़ा ठरन पिया, हिकड़ा सड़न पिया। अज़ीज़ा ने जै वक्त में मुझे महबूब उहो जोरो पातो, महबूब जोरो पाए बस कयो ऐलान थियो, इन काफ़िले जो सरदार मुहम्मद बिन अब्दुल्लाह या केर चो मुहम्मद बिन अब्दुल्लाह। महसरा ऐलान कयो, सभिनी के दंदे आंगुरियूं अची वयूं। ऐलान थियण खां फौरन बाद जॾहिं ओहा बीबी ख़ुदीजतुल कुबरा जी ख़ास ॾाची आंदी वई, छो आंदी वई इनके बे दफे खोलींदासीं। राज दिखारिया दुनिया के उते परेशान करणो हुयो बीबी खदीजतुल कुबरा के। चोतन चो मुंह त सुञातो आ, पर दुनिया के खबर पवे त मुंह सोतो कैसा कयो आ। हजरत अब्बास सुने दाह कई डाची खे ॾिसी करे, ओ डाची अण वारो ये त फलाणिया चयो ओहा है, ये 8 माण्हू काही दाहन ओहाइया, 8 माण्हू पानी प्यारिन ओहाइया। भाईटे सां प्यार अचे तो मां पंहिंजे भाईटे के को न छॾींदुसि। अचे चवे तो ओ मुंहिंजा सुहिणा भाईटिया, ओ मुंहिंजा मिठड़ा भाईटिया, मुंहिंजे भाउ जी निशानिया इन डाचीअ ते जेको चढ़ंदो आ उन जो सिर विञाईंदी आ। मुझे मुस्तफ़ा मुर्की फरमायो, ओ चाचा हीअ डाचीअ ते जेको चढ़ंदो आ, हीअ डाचू उन्हनि जा जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कंदी आ, उन्हनि जा उज़बा खारींदी आ। अॼु तूं पंहिंजे भाइटे खे भाइटियो ई समझी डाचीअ ते चढ़ण दे। जॾहिं हिन जवान खे चढ़ंदो ॾिसंदे त दुनिया जूं दिलियूं ठरी पवंदियूं। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझा दोस्त अजीज जीअं जो डाचीअ ते वेठा त डाची ईअं कंधु नुमाए बीठी आ जीअं मालिक जे अॾऊं वफ़ादार ग़ुलाम बीठो हूंदो आ। मंज़िल वधाया मतां 10:30 थी वञनि, अञा 9 मिंट आहिनि। अज़ीज़ा ने मन थोड़ो मंज़िल खे वधाईंदो हलां। जेॾी महिल बिस्मिल्लाह कले अल्लाह तुहार थी अॻियां अॻियां केर अचो मदीने जो ताजदार आ। अबू जहल पोयां, अबू लहब पोयां, उतबो पोयां, शेबो पोयां, मक्के जा वॾा वॾा ताजर पोयां। पोयां मुंहिंजा दोस्त सुसबुस शुरू थी वई आहे, वठ वठां शुरू थी विया। अचानक तवजह कजां, अचानक जेके आखिर में 2 उठ हुया उहे सामान सूदो वेही रहिया। जिए जो सामान सूदो वेठा, अबू जहल बुछड़े दाह कई, ओ मैसरा, ओ मैसरा निहारे ची छला तो ट्रा ट्रा करी। चई तो पोइते निहार ॾिठई त 2 उठ वेठा हन। चई बदशुगूनिया उन टाइम जो तरीक़ेकार हूंदो हुयो, कंहिं बदशुगूनी जो अंदाज़ो थींदो हो त उन ढोर खे कुही छॾींदा हुया, विरहाए छॾींदा हुया, उहो माल विरहाए छॾींदा हुया। ओ मैसरा नंढड़े ॿार खे सरदार बणायो अथई, मुठ में ई बदशुगूनिया, अॻिते अलाए छा थींदो। मैसरे चयो, ओ भाड़िया ज़ुबान बंद कर त काकड़े खां न कढी छॾे। तकड़ो अची मुझे महबूब जे आॾो अर्ज़ तो करे त मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा सुहिणा, पोइते 2 उठ वेही रहिया हन। पंहिंजो तफ़सील ॿुधायईं त अगरि उठ वेहंदा हन बदशुगूनी हूंदी आहे, उन्हनि खे ज़बह कयो वेंदो आहे, उन्हनि जो माल तक़सीम कयो वेंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा न्यारे जो मैसरा उहो काफ़िलो ॿियो आहे, अॼु काफ़िलो ॿियो आहे। मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे डाचीअ जो रुख मोड़ियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं उन उठनि जे भर में आया, महबूब पंहिंजे डाचीअ तो लथा। उहे उठ कहिड़ा हुया, उहे उठ कहिड़ा हुया जो जेको मक्के जे हरम में मुझे मुस्तफ़ा के जन महारूं ॾिनियूं वयूं हुयूं।
हाणे महबूब के जो चौक में सरदारी मिली उहे बई उठ आजाद थी वया उन्हनि के पुठियां कतार में निधन को करे लगायो वयो उन्हनि उठन पाण में सलाह कई मक्के में त महबूब जे कदमन ते मुंह रखियो सी हाणे शाम ताईं पोइते हलऊं पाण में सलाह करे चयूं अच त अहिड़ो तरीक़ो कयूं जो पिरी पाण जी दीदार कराए मुझे यार के रब चाहे तो जानवर भी सुञाणन पर जे 14वीं सदी जो मुसलमान न सुञाणे तो पांजे किस्मत के चवे अजीजा ने मन मुझे महबूब मुस्तफा जी जो पांजी डाची बिहारे हबीब करीम उनता लथा अञा उठन जे वेझो आया त उठ उथी करे पांजा मुंह मुझे मुस्तफा जे कदमन में रखी करे कुछ आवाज करण लगा मुझे मुस्तफा करीम उनन जे मथा शफकत जो हथड़ो रखी पाण फरमायो इन्हनि बिनी उठन के मां मुस्तफा जे डाची जे पोयां लगाए छड़ियो जन महबूब जो न दीदार कयो है पोइते किथे था हलन था चयो सोहणा नथो पंध थे पांजे करीब कर त असां जो पंध सजायो थे अजीजा ने मन जेडी मल इहो मंजर थियो त मैसरा लिखियो बीबी 1000 दिरहम लीक कढे हिकड़ी लीक कढे जी जो सफर जारी थियो अबू जहल त गई सड़ियल होयो रहंदो सड़ी वयो उन पुठियां चयो त गाल बुधो जिंदगी जी कमाई थी वने हाणे छा कयो पांजे कुरान वडन सा सलाह कई हाणे अगी मंजिल घणी परे आ उन मंजिल का पहिरी विच में किथे भी पानी कोने को हाणे छा कयो चई सबई पांजे खलन के थोड़ा थोड़ा सोराख कंदा वञो पानी होरिया होरिया हरंदो वञे मंजिल का अग में पानी खत्म थी वने मैसरा के रड़ करे चो पानी न की पानी हूंदो न की पानी मिलंदो बदशुगुनी जाहिर थींदी हुन के केड़ी खबर त अज जेको हिन काफिले जो सरदार आ ओहो जमीन जो पानी त छा पर ओ हौज़े कौसर जो मालिक आ अजीजा ने मन उन्हनि पांजी तरतीब मुताबिक मशवरो करे खलन में सोराख करे छड़िया पानी ज़्यान थियण लगो जडे पानी घणो ज़्यान थी वयो पानी बचो कोन त दाह कई अबू जहल ओ मैसरा पानी खत्म थी वयो वारो कर पानी मैसरा निहारियो त हिते त पानी किथे भी कोन हुंदो आ अबू जहल के ची सब्र कर ची सब्र नथो थे पानी का सवा सफर नथो थे पानी खपे बदशुगुनिया कने पानी को न खुटवा मैसरा चेसो जुबान बंद कर बदशुगुनी तुझे लाहे अज आशिकन जे ला तरुगी माल ही माला दौड़ंदो आयो उनके खबर हुई त अज महबूब नंबर लगाईंदा वींदा मुझो 1000 दिरहम ठहंदो वींदो दौड़ंदो आयो आका पानी खत्म थी वयो आ हुजूर फरमायो परवाह ना है आका पंजे डाची तो लहन था कदम गणियो 1 2 3 4 5 6 जदी मल 7 कदम हयो मुझे मुस्तफा फरमायो हिय जो पांजे लठ मुबारक जो इशारो दिनो जे तुझे मोटर जो पानी छूट करे वहंदो आ इए रस्ते मां पानी वहण शुरू थी वयो अज दी ते खुदा तो के शाम जो सफर नसीब अज ॾींहं ते हुए निशान मौजूद हन अज ॾींहं ते हुए खूह जा पानी मौजूद हन अज ॾींहं ते मुझे मुस्तफा जे दीवानन जा उते दीदार मौजूद हन खुदा करे शल नसीब थे थोड़ो तकड़ो हला मुझा दोस्त अजीज हेडा अबू जहल जो मुंह लहंदो वने हेडा मैसरा जो कम ठहंदो वने अज भी इए थींदो आ न जडे यार जे इश्क जी गाल हलंदी आ न त हिकड़न जो घर डहंदो वींदो आ हिकड़न जो मदीने में ठहंदो वींदो आ अजीजा ने मन जे वक्त में मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सिपह सालारी में अगुवाणी में सरदारी में काफिलो शाम जे तरफ रवानो थियो आ अजीजा ने मन अग्यां हिकड़ो चौक ईंदो आ जी अजुकल बाईपास ठहियो आ शहर में अंदर वञबो त रश घणी आ पर उते रश न हुई जंगल हुयो मिरू हुया शींह होया जानवर होया रस्ते में अग्यां जगह कान हुई बाहरों रस्तो वठी वञबो हो
विचा 5 मिंटन जो पंध ॿाहिरां 5 कलाकन जो पंध मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन चौक ते अची करे पंहिंजे सवारीअ खे सिधो कयो त अबू जहल दाह कए ओ मैसरा छाला तो अबू जहल दाहू करी चवे तो अनाड़ीअ खे अॻियों वेहारियो थे हो कहिड़ो रस्तो तो वठे जिथे जान जो खतरो आ चे तो जुबान बंद कर त काकड़े मां न कढी छॾे ट्रोड़ी चवे तो महबूब इहो रस्तो खतरे वारो आ मुझे मुस्तफा फरमायो मैसरा अॼु सब्र कंदो वञ अॼु उहा ज़ात तो सा गड्डा जेके ज़िंदगीअ जे खतरन खे अमन में तब्दील करण वारो आ। मैसरा चयो ठीक आ महबूबन जो काफिलो अॻिते हलियो सब खां पहिरीं अज़दहा नाग अॻियां अची वियो केर आयो जवाब ॾियो अज़दहा नाग चई त उन जो नालो बि ॿुधाए अॼु वधाए ॿुधाए छो त हनीफ खे थोड़ी ख़बर आ जो खोले थो ॿुधायां उन जो नालो आ हाम बिन हुलैम छा नालो आ सिंधी माण्हू वेठा हो ख़बर त न जॾहिं अदा ना गुजर है जिद कंदो आ अदा पोइ 7 मार बहान ॿुधो अथव न नाग जिन जॾहिं बि पंहिंजी सूरत मटाए जॾहिं नाग जी सूरत वठंदो आ त पोइ वापसि वरी ॿी सूरत में न अची सघंदो आ ऐं इहा फ़कीर जी निशानी आ नांगड़ो काड़ो ॾिसी चवीस ओ फ़कीर कसम ॾेई सुहिणे दस्तगीर जो हलियो वञ त फूकू ॾेई हलियो वेंदो तुंहिंजो मैदान ई छॾे वेंदो हा फ़कीर हूंदो त वेंदो पर जे चूड़ो हूंदो त बीठो हूंदो नांगन जा क़िस्म आहिनि न त मुंहिंजा दोस्त पर उन फ़कीर खे जेकॾहिं मारबो आहे त उनजो पोयां पलांद कंदो आहे ॿुधंदा न 7 मारियासीं उहे नांग न हुया पर उहे फ़कीर हुया ए हाम बिन हुलैम भी नाग जे अज़दहा जे सूरत में बीठो आ चमी त उन जे मुंड ते वठी हले चमी त अॻिते सिधो हला जवाब ॻाल्हायो पोयन खे ॿुधण में ॻाल्हि कान थी अचे मज़ो घणो अची वियो सुभान अल्लाह चो लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उगे दीवाना लगी तुझी तार आजन के दुनिया में उगे दीवाना असहाबी पहिरियों नंबर मुझे मुस्तफा जा थई मस्ताना लगी तुझी तार आजन के अजीज़ान मन हाम बिन हुलैम जिन्ना कह जो उम्मतिया जो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जो डाडो सरकशा डाडो सख्ता हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम हुन के दीन जी दावत ॾिनी आयो आ दरबार में वेही तो चवे ऐ सोना खलील मां तुझी गाल मञण जे ला तैयार हां तुझो उम्मती थियण ला तैयार हां कलमो पढ़ण जे ला तैयार हां पर हिकड़ो शर्त मुझो कबूल कर छा कर हिकड़ो शर्त मुझो कबूल कर सोने खलील चयो चवे तो शर्त हुआ डाढो गुनहगार हां कलमो पढ़ा थो पर कयामत जे ॾींहुं मुझे शफात जो वायदो कर हजरत इब्राहिम खलीलुल्लाह हाम बिन हुलैम दे निहारे चयो ऐ हाम तो अहिड़ी गाल कया जो इन कलमदान जो ताल्लुक मूसा ना है इन कलमदान जो वजीर रब को बियो बनायो आ हाम बिन हुलैम चयो तू अल्लाह जो नबी अची आया तू खलीलुल्लाह चवे तो आया चवे तो पो इन भला जे कने इन कलमदान जो मालिक को बियो आ शफादार को बियो आ पो मुखे दस दे त मां वञा सुनो इब्राहिम निहारे चवे तो उन जे अचण में तञा 5000 साल पया घणा साल वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला पोई आयत पढ़ा मा वद्द
वदाक रब्बुक वमा कला। ओ मुझा मुस्तफ़ा कदे तुझे रब तोखे भुलायो आ। इब्राहिम पांजे दौर में तुझी तारीफ करे, इस्माइल पांजे दौर में तारीफ करे, नूह पांजे दौर में तारीफ करे, आदम पांजे दौर में, शीश पांजे दौर में, यूनुस पांजे दौर में, ईसा मूसा पांजे दौर में। मुझा मुस्तफ़ा हर दौर के मारंग रब्बुला तर मा रब रंगुला तो आ तो मुस्तफ़ा जे प्यार सां रंगुला तो आ। महबूबा तो के कदे मा रब बुलायो आ। अजीज़ाने मन उन हाम बिन हुलैम हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के अर्ज कयो सोना भला हिकड़ो अर्ज कबूल करजे। चओ ची भला जे कदे यो कलम दान तो वट नाहे यार जे अचण में 5000 साल लेटा चिहा। ची भला हिकड़ो कम कर पांजे मालिक खां दुआ घुर उम्मती तुझो थिया तो दीदार उन जो कया। सोने इब्राहिम खलीलुल्लाह चयो ऐ हाम इहा गाल सौलिया अल्लाह जे दरबार में दुआ घुरी 5000 साल तोखे उम्र वठी थो दिया। चवे तो जे उम्र वठी दिनी थई त हाणे दस भी दे त यार कहिड़ी जगह ते मिलंदो। जे तू चवी त सोने इब्राहिम के खबर किए पई त मां कुरान पढ़ी तोखे बुधाया। वकज़ालिक नुरी इब्राहिम मलकूत समावात वल अर्द। अल्लाह ताला सतई जमीनू सतई आसमान पांजे इब्राहिम के मुझा दोस्त अजीज दर्शन कराया, दीदार कराया, देखारिया। वक्त दो बुधाई दो मैं हा हा ठहल सत जमीनू ऐ सतई आसमान अल्लाह खलीलुल्लाह के देखारिया। तो का पुछंदुस त उए सतई जमीनू सतई आसमान रब कंहिंजे साम्हूं ठाया। यो कहे बे दफे गाल के घणो तवील न छेड़ींदुम मां चते थे समुंड समुंड सजण साईं जे फकीर के सुञाण सुञाणे सजण साईं जे फकीर के न तो सगी वो सजण यार के किथो सुञाण दे तू। अज़ीज़ाने मन हजरत इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी अल्लाह का 5000 साल उनके उम्र वठी दिनी आ। चवे तो हाणे जगह बुधा चवे तो शाम दे रस्तो विंदो आ फलाणो जेको चौक आ उन चौक में वनी वेही रहो। हिकड़ो ॾींहुं ईंदो काफिले जो सरदार थी दो। चवे तो निशानी कहिड़ी आ चवे तो उन जे मथे ते जेको ताज हूंदो उन जी चमक अर्श सां गढ़ियल हूंदी। अज़दहा नागो न चौक जे अॻियों थी वेठो आ। जेको काफिलो अचे वञे यूटर्न अॻियां अज़दहा है, जेको अचे यूटर्न अॻियां अज़दहा। अज़दहा हीअं उथे काफिलो हीअं भॼी वञे। दुनिया खे ख़बर पई काफिलनि जा रुख मटिजी विया लेकिन अॼु अची वियो केर अची वयो। चो आयो 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 सरकार आ बाहु जो लगी पई बहार आ है। दिल्ली चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा। सरकार जी आमद दिलदार जी आमद दाता जी आमद छाप थी पे मिलाद करणो न छॾींदासी या रसूल अल्लाह चमणो न छॾींदासी। जो त दुश्मन जे लाइ तलवार आ बाहु जो लगी पई बहार आ। दिल्ली चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा ओ मत लख भेरा मरहबा चवा। अज़दहा जी उथियो होॾां पोयां पाड़े दाह कयो ओ मैसरा मरी वियासी दाह कई मैसरा मरी वियासी। अज़दहा साम्हूं निहार मैसरा चयो ज़ुबान बंद कर त काकड़े मां न कढी छॾे। मैसरा कापी भी कढी कलम भी कढियो डोड़ी मुझे महबूब जे भर में आयो। अज़दहा बीठो आ मुझे मुस्तफा करीम जो निगाह कई आ डोड़ी अची मुझे यार जे कदमन ते गिरियो आका
5000 साल का तो दिल पर जे दीदार जेला बीठो 5000 साल का इंतजार करे रहो हाँ महबूबा जो दीदार थी वयो आ त हिन फकीर जो बेड़ो पार थी वयो आ मैसरा देर कान कई लिखे लकीर चे 1000 दिरहम बिया भी वधिया जेको मुस्तफा सां प्यार पियो करे उनके हिक हिक खुशी जे वज रस्ते में 1000 दिरहम पिया मिलन ऐं जेको साड़ पियो करे उन जो रत सुख मुझे महबूब सां प्यार त घर आबाद थी पवई बचड़ा आबाद थी पवनी वेड़ा आबाद थी पवन साड़ करे त रत सुखी वेंदी कुछ कोन मरंदी एतरो त रत छॾजो सुभाणे कब्र में बटरे माकोड़ा खाई त ढो कने यार इए न कर अज़ीज़ाने मन जेडी मल अबू जहल ॾिठो त अज़दहा भी वेही रहियो अगते हबीब हलिया विच जंगल में पहुता शींह तो कई गजगोड़ कई शेर गजगोड़ कई साथो समझी जेरी मन शींह गजगोड़ कई त अबू जहल जो छा हाल हुंदो कोन तो लफ्ज चवा जो न टाइम ते कांच कान हुई न त विजाए गंदो करे हां ताह के मरा मरिया से हे काडे वठो थो वने मैसरा जे जुबान बंद कर त काकड़े मान कढी छजे होडा अबू जहल वारा सड़न में पूरा मैसरा कापी कढी लिखण में पूरो त जान 1000 दिरहम बिया अगते वधी महबूबन जे करीब थियो छो त बीबी खुदीयतुल कुबरा चयोस त मुझे महबूब का परे नथी जा नई गाल दिसंदो वंजा लिखंदो वंजा हेडो कम थिया अज़ीज़ाने मन जेडी मल ॾिठई त जेडी मल शींह सामू आया मुझे मुस्तफा करीम जो निगाह कई दाहू कण वारा रड़ियूं कण वारा कंध झुकाए मुझे मुस्तफा जे कदमन में मुझे मुस्तफा पुछो दे खबर छाते शोर कयो थई चवे थो या रसूल अल्लाह अज शोर न कयो थम अज जंगल जे जानवरन के सड कयो थम ओ मुखा ड्रिजण वारो ओ मुझे हैबत खा डकण वारो अज अचो शिकार जी मनो थी वया दीदार जारी थी वयो अज कहजो शिकार न थींदो अज दीदार ही दीदार थींदो अचो मां पांजे जंगल जे जानवरन के सद पे गया अज हरण भी गड गिदड़ भी गड फाड़ा भी गड ज़ेबरा भी गड सबई शींह सा गडजी करे छा प्या कन चो यार जो दीदार प्या कने महबूब जेके वनी अंगण ते दीदार करे हाय हाय अज़ीज़ाने मन मंज़िल तय थी वई ओहो जंगल खत्म थी वयो होडा बाईपास फिरी वरी चौक वरी आयो ओहो चौक जेको सवे सालन खां मशहूर हुयो काफिला ईंदा हा उते तरसंदा हा उते गिरजा घर उते कलीसाऊं उते मंदिर सब कुछ मौजूद हुयो पर हिकड़ो वडो ईसाई पादरी हुयो जेको सवे सालन खां उते इबादत कंदो हुयो रियाज़त कंदो हुयो अञा महबूब उन जंगल मां लंघन पिया ओहो ईसाई पादरी पंहिंजे गिरजा घर मां निकरी करे ड्रोड़े वञी पहाड़ीअ ते बीहे निहारे मोटी अचे वरी वञे वरी मोटी अचे शागिर्दन चयो साईं दुनिया तुझे दीदार ला ईंदी आ अज तू कंहिंजो इंतजार पियो करी जेको इंतजार में मज़ो आ जेको इंतजार में मज़ो आ चवा गुलाम नबी महेसर खे चवे थो अखेड़ियों के कया छा मां जो कलूर करे आयूं महबूब दिसी दिल के मजबूर करे आयूं अज़ीज़न मन वक्त जो एहसास प्रोग्रामन जो भी है कौन है यार 15 मिनट नाराज न थींदो हाणे मां तकड़ो थो हलां 15 मिनट बाक़ी ॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 2 कलाकनि जो गंज वाह छतल शाह सोना तुंहिंजी सखा
दिलियूं धोपन थी अञा बि कारियूं आहिनि ॻाल्हि त कर सच चओ जॾहिं तुंहिंजो असांजो धोपन थी जेके क़बर में सुता पिया आहिनि केॾियूं दुआऊं कंदा वाह मुंहिंजा मदीने जा ताजदार तुंहिंजो उम्मत ते करम तुंहिंजी उम्मत ते महिरबानियूं आहिनि मुंहिंजे महबूब जे ही दुआउनि जो सिलो आहे जेको दुनिया खाई अज़ीज़ाने मन ओहो गिरजा घर वारो ईसाई राहिब मथे पहाड़ी ते वरी पोइते पहाड़ी ते वरी पोइते आखिर शागिर्दन चयो क़िबला कदें भी इए कोन ॾिठोसे दुनिया जा काफ़िला तुंहिंजे इंतज़ार में दीदार जे हिक झलक ॾिसण ला मगर ॾिसूं था पिया त तूं बेकरार हैं चवे थो बेशक बेकरार हां कंहिंजे करे बेकरार हैं चवे थो दिल उन ला बेकरार आहे जेको अची रहियो मुंहिंजे रब जो यार सोना केड़ियूं गालियूं पियो करी चवे तो जेडी मल महला आई त बुधाईंदो माव चवे तो सोना कीअं बुधाईंदे त मुंहिंजा दोस्त हिन पासे सुको हिकिड़ो थोड़ा उन थोड़ा जी हिस्ट्री अॻु में इंजील में पढ़ी हुननि खे ॿुधाए चुको आहे 500 साल खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जॾहिं उन थोड़ा खां उथियो हुयो पाण उन थोड़ा ॾे निहारे करे हाणे उहो राहिब थो शागिर्दनि खे ॿुधाए इहो थोड़ो ॾिसो था साईं ॾिसूं था सुकला चवनि था साईं सुकला इन जी हक़ीक़त ॿुधायो चवे तो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ने थोड़ा हेठा वेही करे साओ हुयो जॾहिं उथियो हज़रत ईसा ॿुधायो मां वञा थो हे थोड़ो सुकी वेंदो पर हिन जी इज्जत कजो हिन जो अदब कजो हिन खे कुछ भी न चइजो साईं छा थींदो पाण फरमायो हे सुकल थुड़ जॾहिं साओ थियण शुरू थिए त पक समझजो त ईसा रूहुल्लाह जो भी महबूब अची रहियो आहे इमामुल अंबिया ची रहियो आहे शागिर्दन के चई वञी थोड़ा दे निहारियो शागिर्द चङी तरह ॾिसी आया चयोसे असां खे नज़र को नथो अचे जेॾी महिल उन रूहानी तौर ते राहिब ॾिठो त महबूबन जी खुशबू अची रही आहे हुजूर जा सहाबी हुजूर खे ॻोल्हींदा न हुया रस्ते में बीही करे खुशबू दी पक थी त मुस्तफा हेॾां मटे विया ईसाई राहिब के खुशबू आई चवे तो हाणे वञो वञी जो ॾिठो चयो सही महसूस थे तो त काठी साई थियण शुरू थी आहे जॾहिं शागिर्दन ॾिठो हर 5 मिंटन में वञनि जेॾी महिल अंगूर निकिता चयोसि काठीअ में अंगूर निकिरण शुरू थी विया आहिनि हे उन काठीअ जे दीदार में पूरा ईसाई राहिब होॾां महबूब जे इंतज़ार में पूरो हे हुन नौजवान छोकरा उन वण में लगी वया हे पंहिंजे यार जे इंतजार में जीअं जो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सवारी नमूदार थी हो जेको ताज पातला जेको अर्श सां जो मुंहिंजा दोस्त नूर जूं लाटू हलन थी पयो राहिब अकल करे तो चवे ओ शागिर्दो अचो ॾिसो मुंहिंजो पुनल फिरी अची रहियो आहे शागिर्द आया ॾिठो से काफ़िलो त आहे पर नूर छाजो आहे हाणे वञो वण ॾे ॾिसंदा माशाअल्लाह वण साईं टारियूं कढियो बीठो आहे मोटी आयो चे मां बि अंदर थो हलां तव्हां बि अंदर हलो मुशाहिदो ॾिसो मां इंजील पढ़ियो आहे सॼो तफ़सील मौजूद आहे सभई अचे हिन वणनि जे छांव में वेहंदा पर ओहो पुनल कहे वण जे छांव में कोन वेहंदो इन सुकल टारन जे भर में अची जीअं जो वेहंदो इन को परे वेहंदो वण पाण ई निवड़ी उन दिल भर ते छांव कंदो पक समझजो त ओहो ई महबूब आयो आ जंहिंजे ला मुझे करीम रब सूरो पूरो जहान सजायो आ इते खत्म थो कया गाल मुकम्मल गाल थकजी पियो 2 कलाक लागी तो गालाए तो मुंहिंजा दोस्त अजीज यकदम हाणे मोटा तो पोइते तो मोटा किस्सो पूरो क्रम में देर थी वेंदी पोइते तो मोटा काफ़िलो शाम पहुतो हिकिड़ो ॾींहुं कोन्हे अदा काफ़िलो शाम में पहुतो जेॾी महिल शाम में पहुतो काफ़िलो त देर थी चुकी हुई तमाम वापारी वापार खत्म करे चुका हा अबू जहल जे ॾिठी मैसरा हिते बि धक थी हुई न हाणे काफ़िले वारा माण्हू सभई हलिया विया हाणे सामान केरु वठंदो चयो अबू जहल चुप कर त काकड़ो न कढी छॾे अबू जहल कुछ ही पे न पनो कढे महबूब जे भर में बीठो महबूब चयो मैसरा वञी शाम जे गलिन में ऐलान कर
कर त हाशमी शहजादो आयो आहे हिकिड़ो दफ़ो दीदार त कयो बस तुर्गी ऐलान करे मोटिया को ॾिसजां त छा थो थिए होॾां मैसरा ऐलान करे मोटियो बस उन हाशमी सरदार जो नालो कनण ते पहुचंदो वियो माण्हू ईंदा विया शइ ॾे कोई न पियो निहारे जेको ॾिसे पियो मुंहिंजे मुस्तफ़ा जे नूर ॾे पियो निहारे सामान जो केरु पुछे ई कोन पियो जेतिरा पैसा खणणा अथव खणो पर इन यार जे चेहरे मां दीद ॿाहिरि न निकिरे छो मुंहिंजा दोस्त छो त आशिक़ जी दीद किथे थींदी आहे चो आशिक़ जी ईद तॾहिं थींदी आहे जॾहिं यार जे चेहरे में दीद पवंदी जेॾी महिल काफ़िलो मोटी मक्के थो अचे त छा थो सम्झी बीबी ख़दीजतुल कुबरा इंतज़ार में मैसरा तकड़ो तकड़ो उनखे 1000 दिरहम अलाए केतिरा थी विया तकड़ो तकड़ो पहुतो अचे पहुतो त पुछे त हाणे वापसी में जेकी कुझु थियो वरी ॿिए दफ़े ज़िंदगी रही त मैसरा छा ॾिठी चवे थो साईं कहिड़ी ॻाल्हि कयां का हिकिड़े पनो भरे आयो आहियां ए सजो पन्नो ही भरे आयो हां का हिक गाल हो जे त तफसील बुधाया तरीक़ेकार इहो हूंदो हो मुंहिंजा दोस्त त जीअं काफ़िलो लहंदो हो सब को पंहिंजे घरनि ॾे रवानो थी वेंदो हो ॿिए ॾींहुं सिज उभरंदो हो वरी काफ़िले जा माण्हू ईंदा हुया हिसाब करे पंहिंजे नफ़े जो हिस्सो वठंदा हुया तवज्जह कयो अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा पूरी कायनात जे तारीख़ खे बदले रही आहे अल्लाह उन जो सिलो कीअं ॾेई रहियो आहे बस एतिरी ॻाल्हि करे मां उथां थो मुझा दोस्त अजीज हबीब करीम भी हस्बे रवायत हस्बे मामूल पांजे घर ॾांहुं रवाना थी विया होॾां बीबी ख़दीजतुल कुबरा कायनात जो मुझा दोस्त उसूल आहे घोटे ता रिश्तो न्याणीअ ॾे ईंदो आहे न्याणीअ वारा रिश्तो घोटे तन ॾे खणी गाला गाला खणी छो कोन खणी वेंदा आहिनि शादी त ॿिन्ही जी थी थिए शादी बिनी जिया पर तरीक़ो हो त औरत हयादार औरत जो रिश्तो खणी वञण ओन जा न्याणी जा माइट बेइज्जती समझंदा हन घोटे ता रिश्तो खणी अचण के इज्जत समझंदा हन हेडा रात गुजरी रही आ नफीसा जी साइण देर न कर सिज न उभरे पहिरी मुझो रिश्तो खणी आतिका जे सुणे भाइटे महबूब मोहम्मद ॾे वञ त अॼु ख़दीजा तुंहिंजे लाइ थी वञे नफीसा राजदाना अचे दरड़ो खड़काईंदी आ अम्मा आतिका निकरंदी आ आतिका भाइटे तुंहिंजो सलामत पहुतो अचे थी अल्हम्दुलिल्लाह छा प्रोग्राम चवे थी सुबुह जो हिसाब थिए त ख़बर पवे अलाए छा कमाए आयो आहे जेकॾहिं मुंहिंजो बचड़ो कमाए आयो आहे कुझु जेकॾहिं शादीअ जो ख़र्च पूरो हूंदो त शादी किथों थी शादी कराई चवे थी जिथों रब घुरी सोचींदासीं चई दे ख़बर चई पूरे मके जी मिल्कियत तुंहिंजे अंगण ते क़ुर्बान थिए त छा थी सम्झी चवे थी मां पंहिंजे भाइटे खां पुछां तवज्जह कजा आतिका सुनी महबूब मोहम्मद करीम जे खिदमत में अर्ज थी करे मुझो महबूब मुस्तफा चए तो मां पंहिंजे चाचे कंहिंखां चाचे अबू तालिब खां सोने अली जो बाबो सोने अली जो बाबो छो तो मुझो मुस्तफा उन वटि हुयो मुझे मुस्तफा थोरा लाथा महबूबन के सोने अबू तालिब ताते वडो कयो ऐं मुझे मुस्तफा वरी दिल पर अली के ताते वडो कयो ऐं वक्त रहियो त इंशाअल्लाह बुधाईंदी ही फकीर तोखे सोने अबू तालिब जे आडो मुझे महबूब मुस्तफा जे गाल के मुझे मुस्तफा सोने अबू तालिब खुशी सा कबूल के किरदार अदा कयो वडो किरदार अदा कयो हाने किरदार थिया मुझे मुस्तफा जे शादी में ब केड़ा एकड़ो ख़दीजतुल कुबरा जो बियो सोने गाला गाला सोने अबू तालिब जो हाने शादी के तफसील में न जी बस इते जुमलो चई मां उठा तो मुझे बेनियाज रब बीबी ख़दीजतुल कुबरा के चयो ऐ ख़दीजा तो दुनिया जी तारीख टोड़िया कन्याणी जो रिश्तो घोटे तंडे न वेंदो आ तो दुनिया जी तारीख मुझे महबूब जे करे टोड़िया त मां खुदा भी कायनात जी तारीख टोड़े तो छड़िया कायनात में मु निसाइल आलमीन मरियम के बनायो आ उनके पाकीज़ा बनायो आ मगर तोखे उहा पाक दी दुस जेका मरियम जी भी सरदार रहंदी मरियम के औरतुन जे जहान जे औरतुन ते पाकीज़गी अता कई थम उहा जन्नत न्याणी बनाई थम ऐ ख़दीजा तो जॾहिं दुनिया जा सभई रिकॉर्ड टोड़िया तो खुदा तुझे मुक़द्दर के भी बनाए तो छॾे तोखे उहा न्याणी रब ॾेई रहियो आ जेका जन्नत जे औरतुन जी भी
सरदारा खुदा सुने अबू तालिब के गुज़ाए अबू तालिब तो मुझे यार के धात्यो तो मुझे यार जे शादी में खुशी कया तो के भी मायूस न तो कया ओहो तो के अली नाले पुटड़ो नहीं तो छड़िया जेको कहे बेहद न पांजे काबे में उन जो जन्म कराए काबे में विलादत कराए कायनात के बुधाइंदुस तो दुनिया में घोट केडहु थींदो आ कुहार केडहु थींदी आ लेकिन हिन जोड़ेला दुनिया के खबर पवे घोट काबे जावा तो कुहार गुंबज़े खज़रा जाइया कायनात में ब जगहूं पाक एकड़ी काबे जी जगह पाक भी गुंबज़े खज़रा जी जगह पाक काबे में नफल पढ़ त लख जे गुंबज़े खज़रा ते नफल पढ़ त हाँ हिसाब कर चो 50,000 असल में 50 लख दई तो के अंदाज़ो ही कोने को अजीज़ाने मन या करे इश्क जी गाल बे दफे त मोजा दोस्त अजीज अल्लाह ताला जे जात बाबरकात मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान यखरुजु मिनहुमा लुअलुअ वल मरजान मोजा दोस्त इन समुंड जे बिन्ही समुंडन के मिलाए करे एकड़ो लुअलुअ बियो मरजान एकड़ो इमाम हसन जे सूरत में बियो इमाम हुसैन जे सूरत में याद रखी छे अम्मा बतूल जा 6 बच्चा हन इमाम हसन इमाम हुसैन इमाम मोहसिन मुझे अम्मा जू 3 न्याणियूं हन टिनी न्याणियुनि जा नाला पंहिंजे भेनरुनि जे नालनि जे निस्बत सां अम्मा रखिया ज़ैनब रुक़ैया कलसूम मुझा दोस्त अजीज याद रखी छजा ज़ैनब रुक़ैया ऐं कलसूम के अल्लाह ताला घुराए वरतो ज़ैनब सुहणी मौजूद आ मोहसिन सोहणे के रब घुराए वरतो इमाम हसन हुसैन ऐं बीबी ज़ैनब मौजूद हन मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जॾहिं उन्हनि जो थोरो न रखियो तज साईं बचल शारब तुझो थोरो छो रखंदो जवाब दे अज तो बि साईं छतल शाह जे दरबार ते मुझे महबूब मुस्तफा जे शादी जे खुशी जी महफिल कया इंशाअल्लाह ताला जेके आया हो खुदा तवा सबनी के खुशू अता फरमाइंदो अल्लाह ताला तवा जे घरन जो परेशानियों दूर फरमाइंदो अल्लाह ताला तवा जो मुसीबतों मुश्किलातों आसान फरमाइंदो जुमलो चवण दे मुखे ऐ मुसलमान तू मुसलमान ही तो जो शान केड़ो आ तो जो शान इहो आ त मुसलमान मना सलामती न पांजे हथ सा के तकलीफ दे न पांजे जुबान सा के मुसलमान थी देखार पाड़े वारन जी इज्जत कर गरीबन जी मदद कर मिस्कीनन जो ख्याल रख यतीमन जो ख्याल रख छो त मुझे महबूब मुस्तफा जो जेको उम्मती आ उन जे मथा लाजिमा त पंहिंजे पाड़े वाले मुसलमान भा जो ख्याल रखे अल्लाह ताला जा बानड़ो याद रखी छॾियो खास करे यतीम पाड़े में हुजेव त पंहिंजे बच्चे के पोइते करे यतीम के तरजीह ॾियो तवज्जो कयो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ईद जे ॾे यतीम के छॾण वारा गौर कर मुझे महबूब मिंबर रसूल ते भी पांजो हथ आंगुरियूं ही हिलायूं आंगुरियूं हिलाए मुझे आका ऐलान कयो मदीने जे ताजदार ऐलान कयो त मां मुस्तफा ऐलान तो कया जी मां मुस्तफा जो आंगुरियूं गॾु हन अलग नथियूं थी सघन तव्हां मां जेको बि कहीं यतीम जी मदद कंदो जेको भी कहीं यतीम जी मदद कंदो को पढ़ाइण वारो कोने सुने के पढ़ाइंदो को ईद ते वगे वठी ॾियण वारो कोने कहीं यतीम के वगो वठी ॾिनई कहीं यतीम जी बहरहाल मदद कई मदीने जे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफा सां इएं गॾु हूंदो जीअं ॿ आंगुरियूं मां मुस्तफा जो गॾु हिली रहियूं नमाजू भले पढ़ रोजा भले रख हज भी भले कर ज़कातू भी भले दे पर पाड़े में कहे यतीम जी खिदमत कर इन सबनी कमन खां इहो अञा आला थई चो त नमाज पढ़ी सी कबूल थी अलाए कान थी हज कयो सी कबूल थियो अलाए कोन थियो रोजो रखियो सी मालिक कबूल कयो अलाए न कयो पर जुबाने मुस्तफा मां जेको निकतो हो कबूल ही कबूल ओहो कबूल ही कबूल आ अचो त वायदो कयो त कंहिंखे ॾुखाईंदासीं अचो त वायदो कयो कंहिंजो हक़ न खाईंदासीं ओ बहराड़ीअ जे रहण वारा कॾहिं कॾहिं रात जो आखिरी पानी थींदा हन गाह थो सुके थोड़ो सोराखड़ो कढी छॾींदो त मुंहिंजो ॿारड़ो साओ थी वञे इहो पराए पाणीअ मां नुरकड़ी कढी तूं ॿारो साओ नथो करी पन सावा करे पंहिंजो अंदर सुकाए रहियो ऐं ख़बरदार थी सवा मण तो छटियो आ 100 मण मुझे रब कयो आ तो न कयो आ तो ज़ाहिरी पन सावा कया ॾींदे के मेह के न पर जे मेह तुझो मुर्गी जर सुकाए वञे तो तुझे साए गाह मां फ़ाइदो कहिड़ो ऐं मुसलमान ॿिए जो हक़ न खा इन हद ताईं जो कंहिंजे पाणीअ जी लप भी न खण जेॾी महिल कंहिंजी रात जो बुह जी भरी खणंदो हई
भरी रखी का कपड़ो रखी हेले होले निहारी दो हिन के दिसे त कोन तो मखलूक का डिगी तो कदे मथे भी निहारी दो कर त खालिक तो के दिसी रहो मखलूक का डिजी छा कंदे डिजणो थई त खालिक का डिज मखलूक जे हथ में छा है न तुझी जिंदगी न तुझो मौत न तुझी हयाती न तुझी इज्जत न तुझी जिल्लत सब कुछ तुझो खालिक जे हथ में आ जडे न तू खालिक का डिजंदे पो तो के बोरी कुल्हे ते खणी कान पवंदी घर वेठे पाणे बोरी भरजी मिली वेंदे चमा हिकड़ी गाल कया व्यापारी खोड़ वेठा हो हिकड़े व्यापारी जे घर में बरकत न पई पवे पांजे मुर्शिदन करीम करण आयो मुजा साईं व्यापार करे करे थकजी पियो बरकत काने उन अल्लाह जे सालेह बाने पांजो कंधड़ो मथे करे चयो बच्चा माप पूरी वनी तोर छा फरमायो गाला गाला छा फरमायो यार फुटने जो दौर थो अचे कणक जो दौर थो अचे ओ हेठो वटन के लगराईंदा हूं खबर थव न वटन के लगराईंदा हूं जे कासई बाह ते जोर सा थोड़ो हेडे होडे कंदो तू वटन के हेठो हणदो हई केतरा दी खाईंदे केतरा दी खाईंदे उन बेनियाज रब खां डिज गौर सा बुझ मुर्शिदन फरमाए बच्चा मां पतोर वनी सीधी रख जी मुजा साईं पान फरमाए अल्लाह साईं तुने ला आसानी कंदो आयो वट तारा जो क्लियर करे ऐलान के बाबा तोरियो भी पांजो पान पैसा मुखा वठंदा वणो गाल हुल हुली वया फलाणो व्यापारी अबा हथ ही कोन थो विजे चवे तो पान तोरे साफ तोर गाल जो हली वई तो 20 दुकान छडे मानू उन दे प्या तवज्जा कर सच्चाई जे बरकत दे 20 दुकान छडे मानू उन दे प्या चन वाह जी तोर तो करे बान की रंड न की फंड बहवा लगी पईया वाह मुजा करीम रब अचे जो बरकत पई अचे जो बरकत पई तो उन पांजे दुकान जा वट भी सोना वठण शुरू कर हुल हुली वया तो फलाणे व्यापारी जा वट भी सोना एकड़े दे सोना वट खणी वरी मुर्शिदन ले आयो हुन दिल में ख्याल कयो तो खणी थो वना साईं के देखारिया थो साईं चवंदो बच्चा छा ख्याला चवंदुस कि बिला मुजा नगर में कबूल पौन जे अजकल आम जान हले तो बियो खुदा पाने पनाह में रखे अल्लाह से पाने पनाह में रखे बस वधी का तबसरो न तो कया खुदा जो खौफ कयो ओहे वटड़ा सोना खणी जी मुर्शिदन वट पोतो मुजा साईं व्यापार में बिल्कुल तोर सिधी कंदो हां नतीजो सोना नतीजो यो निकतो जो वट मुजा सोना हन कह वट सोना कोनन के पान फरमायो हाने हे सोना वट खण वनी दरिया में उछलाया या का वाह या शाक केड़ी उने वनी उछलाया हिकड़े मिनट ला अकुल चे बड़ा इच्छा तो सोना वट दरिया में उछलाया यकदम जो तो अकुल ऐं इश्क जो सदाई झेड़ो रहियो अकुल चेस त इयो छा थो करी इश्क चेस त चरिया जा पुट घर में खाइण ला भी कुछ कोन हुई मुर्शिद जो चवण वरतई तने वट सोना दे आ देर न कर हाज़िर मुजा साईं खई वट वनी धू उछलाए मोटी आयो हे मोटी आयो काफिला ईंदा हा काफिलो जो आयो कहजे पैर के मुजा दोस्त का थेड़ आयो थेड़ जो आए तो इसे दबनेठो सोन इसे तड़े सोन जा वट काफिले वारन के ची सोन जा वट सबनी चे यार हिन इलाके में सोन जा वट कह वट भी कोनन ओ हु जो ईमानदार व्यापारिया न ई सोन जा वट उन्हें जहन बे कह जाना है अबा हो ईमानदारा उन्हें जी शय न खण भी खणो थली दियोस सोन जा वट खणी सिधो तांड सही ता जा वट हन जी आहन त मुजा तहां खणी आया हो जिसे असा के खबर हुई ते सोन जा वट तू जाहन तू ईमानदार हई तो खा सवा बे जा आहन कोन ईमानदार जी शैबा असा छो खणो अखिन में लुड़क लाड़ी दे ओहे सोना वट खणी सिधो पांजे मुर्शिद वट वयो मुजा साईं हे सोना वट वापस आया की आया सजी हकीकत करे बुधाई पाण फरमायो अल्लाह जे कुदरत ते यकीन रखण वारो जदे यकीन रखदो आ त हलाल जी जेका कमाई हुंदी आ उनके नकी बाह साड़ी दिया नकी दरिया बोड़ी मेहनत कर हलाल जी रोजी कमा हलाल में बरकत थई अल्लाह भी राजी अल्लाह जो रसूल भी राजी दुनिया भी मोचारी आखिरत भी मोचारी बे जे शय के हथ न ला खुदा तो के कणे मां के चकरे दे छड़ी अल्लाह जने राजी थी दो त बरकतू ही बरकतू थी दियो जो इंशाअल्लाह ताला कारोबार कर सुन्नता मुझे महबूब जी सच्चाई सा कर खुलूस सा कर अल्लाह ताला जी जात बा बरकत मुझो चवण ता जो बुधण कबूल फरमाए।
अब मुख्य खबर है सैयद हुसैन बच्चन ए वरी प्रोग्राम जी गाल वरी मुझा दोस्तों टाइम घणो थी वियो 11 लगी 3 मिनट थी हन सही मौलाना मोहम्मद रफीक साहब भी वेठा हन तो चंदा त अज लाए न फकीर के छा थी या तो वेहे कोन प्रोग्राम दे कोन अचे तो उथे कोन थो मुझा दोस्तों हाणे बस नई मनकबत अमड़ जी सफा नहीं मनकबत सफा नहीं उम्मीद आ ता कह भी घणो करे कान बुधी कह हिकड़े द बुधी हुंदी कुंड पासे में किथे बुधायो हाय जी जलमा जहड़ो मिट बियो को नाहे जी जलमा जहड़ो मिट बियो को नाहे अबो भी अबो आ अबो भी अबो आ परमाओ माओ आगे परमाओ माओ आगे जी जलमा जहड़ो मिट बियो को नागे ओ जी जलमा जहड़ो मिट बियो को नागे झोलिया में बिहारे नहीं लाइला जुलोलू झोलिया में बिहारे नहीं लाइला जुलोलू चौपिंघे में सुभारे से खारा बोलू पीके में सुमारे से खारा बोलू पहजे बचन खे पहजे बचन खे थी चाहत मचागे जी जलमा जहड़ो